अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो दिल जी कहण सां तव्हां सभिनि खे सिंध टीवी जे ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंध में मां भलीकार थी कयां। उमीद कंदसि बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव, ख़ुशि हूंदव, मज़े में हूंदव, ख़ुशि हुजो, मज़े में हुजो बि, पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो पंहिंजी फैमिली जो अहिड़ी तरीक़े सां ख़्याल बि रखंदा रहो। हर इंसान जी ज़िंदगी जो को न को एम हूंदो आहे त मूंखे वॾो थी हे थियणो आहे, वॾो थी हे थियणो आहे, जीअं पर इंसान सोचींदो कुझु आहे, थी कुझु वेंदो आहे। ईअं बि थींदो आहे ज़िंदगी में, पर ज़रूरी न आहे त जेको असां नंढे लाइक़ो सोचींदा था अचूं त असांजी ज़िंदगी में हीअ शइ हुजणु घुरिजे त असांखे उहा ई शइ मिले। ज़िंदगी जा जेके चवंदा आहिनि न उतराव चढ़ाव अहिड़ा हूंदा आहिनि त इंसान निकिरंदो कंहिं तरफ़ आहे पर थी कुझु ॿियो वेंदो आहे। जीअं मां पंहिंजी जेकॾहिं ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त मां सोचींदसि मां एरोस्टिस थी वेंदसि या मां मतिलबु आलमा थी वेंदसि, पर वक़्तु जीअं जीअं गुज़रंदो हुयो इंसान जा शौक़ु ऐं इंसान जी सोच बि चेंज थींदी रहंदी आहे। पर कुझु माण्हू सोचींदा आहिनि त यार मां वॾो थी इंजीनियर थींदसि, न थी सघंदा आहिनि, हो ॿिए के रूट जी तरफ़ निकिरी वेंदा आहिनि। पर हिन मीडिया में बि जेकॾहिं असां गुफ़्तगू कंदा हलूं काफ़ी सारा माण्हू अहिड़ा हूंदा, कुझु असां एक्टर थियण ईंदा आहियूं त कुझु हो जेके उन में वर्क करणु लॻंदा आहिनि, कुझु सिंगर थियण ईंदा आहिनि पर उन्हनि खे लॻंदो आहे त असांजी वॉइस इलाही सुठी आहे पर उहो सिंगर न थी सघंदा आहिनि, उहे वरी ॿिए कंहिं शोबे में लॻी वेंदा आहिनि। त पंहिंजी ज़िंदगी सां पंहिंजी होप सां कॾहिं बि असांखे मायूस न थियणु घुरिजे। इंसानु किरंदो आहे इन जे करे किरंदो आहे त असां जॾहिं हिन बार उथंदासीं त अञा मज़बूती सां, अञा सुठे तरीक़े सां असांजा क़दम ॼमियल हूंदा ऐं असां स्ट्रॉन्ग तरीक़े सां उथंदासीं। इंसान खे ठोकर इन जे करे लॻंदी आहे त तव्हां ग़लति रस्ते ते वञो पिया या पाण खे मज़बूत करण जे लाइ कुझु माण्हू पंहिंजे दिलि जा या पंहिंजी तबियत जा एतिरा हसास हूंदा आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी नंढी ॻाल्हि बि जेकॾहिं चई छॾिजे त उहो उन्हनि खे फ़ौरन उन्हनि जे दिलि में लॻी वेंदी आहे ऐं उहे उन मुतालिक़ सोचींदा रहंदा आहिनि। कुझु माण्हू अहसास कमतरी जा शिकार हूंदा आहिनि, छो एतिरो अहसासु कंदा आहिनि हर नंढी नंढी ॻाल्हियुनि ते, छो एतिरे बारे में सोचींदा आहिनि ऐं उन्हनि जी दिलि एतिरी नाज़ुक छो हूंदी आहे। इन हवाले सां बि गुफ़्तगू कंदासीं। पर जेकॾहिं हिकिड़ी ॿी बि मां ॻाल्हि कंदी हलां, कुझु माण्हू या कुझु छोकिरियूं बि, कुझु असांजूं जेके भेनरूं आहिनि उहे बि सोचींदा आहिनि त यार मां वॾी थी चुका न डॉक्टर थींदसि, ऐं उनजे वालिदेन जो बि ख़्वाबु हूंदो आहे त यार मां डॉक्टर थींदसि। पर डॉक्टर थियणु ऐं डॉक्टर जे तव्हांजे अंदरि जेके उहे सलाहियतूं आहिनि उहे हुजण बि हिकु वॾी नेमत हूंदी आहे, इहो अलाह जो हिकिड़ो वॾो तोहफ़ो हूंदो आहे। इन हवाले सां जेकॾहिं मां गुफ़्तगू कंदी हलां, कुझु माण्हू डॉक्टर असां जॾहिं फॉर एक्ज़ाम्पल करे ईअं बि थींदो आहे असां मेडिकल ते वेंदा आहियूं, असां पंहिंजे बारे में ॿुधाईंदा आहियूं यार मथे में इलाही सूर आहे पर फलाणी गोरी असरु कोन थी करे, का सुठी टेबलेट ॾेई छॾियो। इन जो मक़सदु इहो हूंदो आहे त उन्हनि खे डॉक्टरी जे हिसाब सां या उन जी क्वालिफिकेशन जे हिसाब सां उन्हनि खे थोरी घणी ॼाण हूंदी आहे, चवंदा ठीकु आहे हीअ टेबलेट नथा खाओ तव्हां हे खाए छॾियो। असांजे ॿार जे पेट में सूरु हूंदो आहे, डॉक्टर जी लंबी लाइन आहे, असांखे उते न आहे लॻणो, पर मेडिकल ते वञी चवंदा आहियूं यार पेट में सूरु अथसि, का सुठी गोरी त ॾिजो या कुझु नयो सुठो सीरप त ॾिजो, असांखे ईज़ीली मिली वेंदो आहे। त इंसान खे डॉक्टर हुजणु ज़रूरी न हूंदो आहे पर उनजी सलाहियतूं उनजे हुजण बि इहा वॾी नेमत हूंदी आहे। इन ई हवाले सां बि गुफ़्तगू कंदासीं। ऐं हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि तव्हांखे कंदी हलां, जेकॾहिं कोई बीमार आहे, कंहिंखे बुखार आहे, कोई फीवर आहे या उन्हनि खे इहे अलामतूं छो थींदियूं आहिनि, उन्हनि कुझु कंहिं बीमारी जी अलामत असांखे जेकॾहिं फॉर एक्ज़ाम्पल तव्हांखे डेंगी थियल आहे, अलाह न करे त उनजी फस्ट अलामत छा हूंदी आहे, असांखे कहिड़े टाइम ते डॉक्टर ॾे वञणु घुरिजे, असांखे छा करणु घुरिजे। ऐं कुझु जेकी फिज़ियोथेरेपी जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त कुझु टिप्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि तव्हां पंहिंजे घर वेठे बि पाण खे संभाले सघो था। कुझु शयूं कुझु पार्ट अहिड़ा कंदो त तव्हांजी तबियत बिल्कुलु ओके थियणु लॻंदी। इंसान खे पंहिंजो पाण बि ख़्यालु रखणु घुरिजे, ईअं न सोचिजे सभु अलाह सां ईअं अलाह वेठो आहे असांखे संभालण वारो आहे, तव्हांजी पंहिंजी बि कुझु महिनत हुजणु घुरिजे। मौज़िज़ महिमाननि सां तव्हांखे मां मिलाईंदी हलंदसि। वंस अगेन तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां, नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था ऐं कॉल करे जेकॾहिं कंहिंजी बर्थडे आहे या कंहिंजी शादी आहे या कंहिंजी हाणे नई नई बेबी या बाबा पैदा थियो आहे त तव्हां असांखे ॿुधाए सघो था, गुफ़्तगू करे सघो था, प्रोग्राम में कॉल करे शेरो शाइरी बि करे सघो था, पंहिंजी आवाज़ में असांखे सॉन्ग बि ॿुधाए सघो था ऐं खोड़ सारी कचेरियूं बि थी सघनि थियूं। कंहिंजे गोॾनि में सूरु आहे या किथे बि कोई बि तकलीफ़ आहे, मक़सदु चवण जो आहे त असांजा जेके मौज़िज़ महिमान आहिनि PhD कयल आहे उन्हनि जी ऐं इलाही क़ाबिल एतिराम आहिनि, डॉक्टर बि आहिनि, त उन्हनि हवाले सां मां बि गुफ़्तगू कंदसि। तव्हांजा बि जेकॾहिं का दिमाग़ में सवाल आहिनि त प्रोग्राम में शामिल थी करे गुफ़्तगू करे सघो था। फर्स्ट ऑफ ऑल जेके मां पंहिंजे महिमान सां मिलाईंदसि डॉक्टर इम्तियाज़ हुसैन कलोड़, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह, तबियत सही आहे तव्हांजी? ऐं ॿिया जेके इहे बि असांजा डॉक्टर आहिनि हिननि सां बि मिलाईंदा हलंदासीं। डॉक्टर फज़ल बरकी, अस्सलाम वालेकुम। कैसे हैं आप? ठीक है, तबियत सही है आपकी? बड़ी खुशी हुई आप लोग हमारे प्रोग्राम में आए। ऐं नाज़रीन जेके असांजा घर भाती आहिनि असां हमेशह ई हूंदा ई आहिनि, उहे जेकॾहिं घर में न हुजनि त मज़ो ई कोन ईंदो, पर ईअं नामुमकिन ॻाल्हि आहे त घर जो को अफ़राद न हुजे घर में ऐं असां सही तरीक़े सां वेठा हुजूं मोहरम नाज़
अस्सलाम वालेकुम कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अॼु तव्हां अकेला आहियो कल इरशाद अॼु अकेलो मां हुयो बिल्कुलु बिल्कुलु कॾहिं कल्ह हो अकेलो कॾहिं असां अकेला ट्रैफिक वॾी जो अॼु ट्रैफिक बि इलाही हुई उन तरीक़े सां बि असां चङी काफ़ी माण्हू अहिड़ा बि हूंदा त पंहिंजे टाइम सही तरीक़े सां न पहुची वेंदा पर ट्रैफिक में अक्सर मोरनि मां ताईं अक्सर ॻाल्हि ॾिठी हूंदी माण्हू हिक ॿिए खे यार जॻह न त अक्सर मतिलबु हर इंसान खे पंहिंजी जल्दी हूंदी आहे त असां जल्दी पुॼी वञूं अच्छा पर जॉब ते पहुचण जो मक़सदु टाइम ते ईअं हूंदो आहे कुझु माण्हुनि जी जॉब जीअं असांजी जॉब चइजे असां जॾहिं टाइम ते न पहुचंदासीं त मतिलबु असांजे लाइ बि इलाही मसइला थी वेंदा आहिनि 5-10 मिंट चलो हली वेंदो आहे पर घणो जेकॾहिं लेट थी वेंदो आहे असां में बि प्रोग्राम बि कैंसिल थी सघे थो पर ईअं न हुजणु घुरिजे मां वरी बि पंहिंजे हिसाब सां जेकॾहिं गुफ़्तगू कयां त मां अधु कलाक या सवा कलाक पहिरियां ई निकिरंदी आहियां कॾहिं इंसान आहियूं मशीनूं आहिनि गाॾियूं आहिनि मशीनूं कॾहिं टायर पंचर थी वेंदो आहे कॾहिं कुझु थी वेंदो आहे कुझु कॾहिं ट्रैफिक मिली वेंदो आहे कॾहिं जल्दी पहुचणु सुठी ॻाल्हि आहे त माण्हू मेकअप रूम में वेठो आहे मेकअप रूम में वेठो आहे कुझु गुफ़्तगू थी वेंदी आहे असांजे मेकअप आर्टिस्ट अनिला सां ऐं इलाही सुठी आर्टिस्ट आहे असांखे हमेशह पंहिंजे हेठि तबिके खे बि यादि रखणु घुरिजे असां ईअं न सोचो त बसि असांजो हिकिड़ो पंहिंजो लेवल ठही वियो आहे त असां उन ई हिसाब सां हलंदा हलूं हिकिड़ी ॿी बि मां हिकिड़ी असांजी इहा गुडनेस हूंदी आहे त सिर्फ़ु मां त हिते वेठी गुफ़्तगू कंदी आहियां पर जेकॾहिं असांखे कोई माइक ॾींदो आहे या असांजा जेके कैमरामैन आहिनि असांजा जेके बैक ते वर्क कनि था असांजी मेकअप आर्टिस्ट आहे अनिला या असांजा अज़हर सर सुबुह खां वठी महिमाननि खे बि अरेंज करिणो आहे वरी सॼी शयुनि खे लाइनअप करिणो आहे लाइटिंग चेक करणी आहे रूम खे ॾिसणो आहे इहे सभु इन्हनि जूं महिनतूं हूंदियूं आहिनि ऐं साम्हूं वरी असां अची वेंदा आहियूं त पर्दे जे पोयां बि जेके असांजा हूंदा आहिनि असांखे उन्हनि खे बि यादि करणु घुरिजे उन्हनि जी इलाही महिनत हूंदी आहे जंहिंजे करे असां हिते वेठा हूंदा आहियूं जेके उन्हनि मां हिकिड़ो माण्हू बि मिस थी वञे त मूंखे नथो लॻे त इहो असांजो प्रोग्राम थी सघंदो या हली सघंदो ख़ैर डॉक्टर इम्तियाज़ सां मां गुफ़्तगू कंदी हलंदसि सर सभ खां पहिरियों त मां वंस अगेन तव्हांखे चवंदसि वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ॾाढी ख़ुशी लॻी ॾाढी ख़ुशी बि थी आहे सभ खां पहिरियों जेको नॉर्मली असांजो अॼुकल्ह कैजुअली हले थो कोरोना जे हवाले सां गुफ़्तगू हले पई कोरोना जी एतिरी तादादु वधी रही आहे ऐं तव्हांखे छा थो लॻे सुबुह बि मां न्यूज़ ॾिसां पई त कुझु अमेरिका में लंडन में पेरिस जे हवाले सां ॾिसंदा ई ईंदा आहियूं ज़ाहिरी ॻाल्हि सां रेडियो बि ॿुधे थो उते बि चवंदा त तादादु वधंदी थी वञे ऐं हिकिड़ो जेको कोरोना जो न्यू वायरस आयो आहे उन हवाले सां तव्हां छा चवंदव इन हवाले सां मतिलबु तव्हांखे ख़बर आहे सॼी दुनिया में प्रॉब्लम हले पियो पर मतिलबु जीअं त असां तव्हांखे प्रोग्राम में ॿुधायो त असां एजुकेशन सां तालुक़ु रखंदा आहियूं त एजुकेशन में अॼुकल्ह पाकिस्तान में कोरोना जी वजह सां तमामु घणो मतिलबु इहे हिकु कैंपस ते क्लासिस वग़ैरह कोन थियूं थी सघनि ऐं जेको मतिलबु ख़बर आहे तव्हांखे घणो क्राउड जेको आहे गॾु नथो थी सघे सोशल डिस्टेंसिंग जे करे त ऑनलाइन शिफ्ट थी वियो आहे सॼी एजुकेशन सिस्टम जेको आहे ऐं उन में मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असांजी जेका यूनिवर्सिटी आहे DHS सफ़ा यूनिवर्सिटी कराची बिल्कुलु बिल्कुलु उन मतिलबु जीअं ई कोरोना जी फर्स्ट वेव आई न मार्च में जीअं ई शटडाउन थी वियो पाकिस्तान में हा इन हवाले सां तव्हां खां पुछां पई त जेकॾहिं यूनिवर्सिटी मां छॾे DHS सफ़ा यूनिवर्सिटी में काफ़ी स्टूडेंट बि हूंदा काफ़ी गर्ल्स बि हूंदियूं बॉइज़ बि हूंदा आहिनि उन्हनि खे तव्हां कहिड़े तरीक़े सां हैंडल कयो उन्हनि पहिरियों केयर जे हवाले सां ॿुधायो ताकी मां पोइ DHS सफ़ा यूनिवर्सिटी जी क्वालिटी जे हवाले सां बि तव्हां सां गुफ़्तगू कंदसि हा उन्हनि खे बसि इहो ई त असांजे यूनिवर्सिटी में जॻह जॻह ते सैनिटाइज़र इंस्टॉल करे छॾिया इमीडिएटली हर क्लास रूम जे ॿाहिरां जेके तव्हां विज़िट कंदो त सैनिटाइज़र डिस्पेंसर लॻल आहिनि ऐं जिथे बि मतिलबु कॉर्नर आहे का उते इंस्ट्रक्शन्स वग़ैरह आणी छॾियूं सोशल डिस्टेंसिंग लाइ असांजी कमेटीज़ ठही वयूं यूनिवर्सिटी में जेके कंटिन्यूअसली मॉनिटर कंदियूं त भई कोई स्टूडेंट जेके आहिनि उहे सोशल डिस्टेंसिंग प्रकार रखंदा आहिनि नथा रखनि जेके फैकल्टी मेंबर्स क्लास में वेंदा आहिनि उहे बि मतिलबु चेक कंदा आहिनि त मास्क वग़ैरह सभिनी खे पियल आहे पहिरियां त गेट ते जीअं ई ईंदा आहिनि स्टूडेंट त उन्हनि जे थर्मल जेको मेजरमेंट हूंदी आहे उन सां टेम्परेचर मेजर थींदो आहे ऐं उते ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे सिम्टम्स आहिनि त उतां ई उन्हनि खे पेरेंट खे कॉल करे वापसि करे छॾींदा आहिनि वरी पोइ जीअं स्टूडेंट अंदरि ईंदा आहिनि त उन्हनि खे मास्क खां सवाइ अंदरि अचणु न ॾिबो आहे मास्क उते गेट ते पिया हूंदा आहिनि जंहिंखे मास्क न आहे अगरि को न पायो आहे त गेट ते उते मास्क हुनखे मिली वेंदा पोइ हुनखे अंदरि अचणु ॾींदा आहियूं त इहो स्ट्रिक्ट मतिलबु असां प्रोटोकॉल्स जेके COVID-19 जा आहिनि न इहे फॉलो कराए असां 4-5 महीना यूनिवर्सिटी खोली पर अनफॉर्चुनेटली वरी सेकेंड वेव अची वई ऐं सेकेंड वेव में पोइ गवर्नमेंट जेका आहे उन डिसीजन वरितो त जेके ऑन कैंपस क्लासिस न हलंदा त पोइ अनफॉर्चुनेटली वरी असांखे शट डाउन करणी पई यूनिवर्सिटी ऐं ऑनलाइन ते शिफ्ट थी वियासीं असां सही डॉक्टर फजल का मैं आपसे मैं पूछती चलूँगी कि फर्स्ट ऑफ ऑल तो आप मुझे अपनी डेफिनेशन भी बता दें और मुझे ये भी बता दें कि DHS सफ़ा में यूनिवर्सिटी में आप पढ़ाते भी हैं उस हवाले से भी मैं आपसे पूछूंगी फर्स्ट ऑफ ऑल तो आप मुझे अपनी डेफिनेशन बता दें ताकि मैं उस हवाले से आपसे गुफ्तगू कर लूँ आराम से
بیسیکلی میں ٹیچر صفا یونیورسٹی کا جو دوسرا کیمپس ہے THS سٹی کراچی میں، وہاں پہ لک آفٹر کرتا ہوں سول انجینئرنگ ڈپارٹمنٹ کو. دوسری بات چلیں کووڈ کے حوالے سے اسٹارٹ کرتے ہوئے، تو سر تو ایک کیمپس کی بات کر رہے تھے، ہم نے یہی سارے کام دونوں کیمپس کے لیے کیے تھے کہ وہاں پہ پہلے سے اسٹوڈنٹس کی سوشل ڈسٹینسنگ مینٹین کر رہے تھے، سیٹس کو HEC کے مطابق 6 فیٹ کے ڈسٹینس کے اوپر رکھا تھا تاکہ کسی طرح سے بھی کوئی انٹریکشن نہ ہو. میڈیکل سیلز سیٹ اپ کیا تھا جو THS سٹی میں، ان کے ساتھ کوارڈینیشن میں تھے. خدا نخواستہ کسی کے سمٹمز آتے ہیں تو اس کو کس طرح سے آئسولیٹ کرنا ہے اور پھر بیک ٹو ہوم اس کو ٹرانسفر کرنا ہے. صحیح. اچھا فضل مجھے بتائیں، آن لائن ابھی سر نے جو بتایا کہ ہم بچوں کو کوالیفیکیشن دے رہے ہیں، ہم ان کو تعلیم دے رہے ہیں، آن لائن بچوں کو پڑھانے میں یہ سامنے بیٹھ کے پڑھانے میں فرق تو آیا ہوگا ان کی تعلیم کے اوپر؟ بہت فرق ہے. بٹ اگر اب جیسے 2 ویو آ گئی ہمارے پاس، فرسٹ ویو اور سیکنڈ ویو، ان دونوں کے بیچ میں جتنی بھی ہماری آن لائن کلاسز ہوئی ہیں ہماری اب پورے پاکستان میں، ان میں بہت ڈفرینس ہے ایز کمپیئر ٹو فیز 1 اینڈ ویو 2. کیونکہ ویو 1 کے ٹائم پہ وی ور ناٹ ریڈی. ان جنرل اگر بات کریں تو اٹ واز لائک کہ آج سے کلاسز جو ہیں بند ہو جائیں گی، کل سے اپنا سیٹ اپ کریں. تو جن کو نہیں آئیڈیا تھا کہ آن لائن کیا ہوتا ہے، کیسے کرتے ہیں، اٹینڈنس کیسے لیتے ہیں، کلاس کیسے ہوتی ہے، دے ور سفرنگ. کچھ یونیورسٹی 3-4 مہینے تک بھی بند رہی تھیں، صحیح بات ہے، اف یو نو. بٹ صفا یونیورسٹی الحمدللہ آفٹر 5 days وی ور آن لائن، کیونکہ ہمارے پاس 2012 سے پورا لرننگ مینجمنٹ سسٹم ہوتا ہے، LMS کہلاتا ہے، وہ ریڈی تھا. اس پہ ہم اٹینڈنس بھی لیتے تھے، اس کے اسٹوڈنٹ کے اسائنمنٹس بھی ہوتے تھے، سم ٹائمس کوئز بھی لیتے تھے اس کے اوپر، ایون لیکچرز بھی اپلوڈ ہوتے تھے. تو ہمارے لیے ایک نئی چیز صرف یہ تھی کہ ہمیں کلاسز آن لائن لینی تھی، تو اٹ واز ناٹ ویری ڈیفیکلٹ. صفا یونیورسٹی تو ویسے ہی کراچی میں بڑی مشہور، نمبر 1 پہ جا رہی ہوگی یقیناً، لیکن کہنے کا مقصد یہ ہے کہ وہاں کے اسٹوڈنٹ بھی کافی قابل ہوتے ہیں اور ان کو کہیں پہ اگر وہ اپنی ڈگری لے کے جاتے ہیں اسی لیے ان کو جاب بھی مل جاتی. کافی سارے میرے دوست بھی ہیں جو صفا یونیورسٹی میں پڑھتے بھی ہیں، اور کہنے کا مقصد یہ ہے کہ وہاں کی کچھ لوگ کہتے ہیں کہ آن لائن اگر پڑھا رہے ہیں ہم بچوں کو تو کیا ان پہ اثر ہوگا فلانا. لیکن میں یہ پوچھتی ہوں ان لوگوں سے کہ اگر آن لائن کلاسیں نہیں دیں گے تو آپ چلے دوسرا آپشن بتا دیں، ہم کیا کریں؟ جی سمتھنگ از بیٹر دین یہی ہے بالکل. راگ سے روشنی بنانی چاہیے، کم سے کم بچوں کو انگیج تو رکھا ہوا ہے نا، ان کے اوپر یہ سختی تو ہے کہ نہیں ہمیں پڑھنا ہے. میرے کافی سارے دوست ہم بیٹھے ہوئے ہوتے ہیں، نہیں مجھے جانا ہے، میری آن لائن کلاسیں ہو رہی ہیں، میرے پیپر ہو رہے ہیں، میرا ٹیسٹ ہو رہا ہے. مجھے فیل ہوتا ہے کہ یار واقعی میں سے ٹینشن ہے کہ مجھے آن لائن پڑھنا ہے. کچھ لوگوں کی یہ تھنک ہوتی کہ یار بھائی آن لائن میں تو جو بچہ ٹیچر سامنے بیٹھ کے پڑھاتا ہے اس کو ڈانٹ رہا ہوتا ہے، اس کو سنا رہا ہوتا ہے، وہ چیزیں نیٹ پہ کیا چیزیں ملیں گی فلانا ہوگا. تو میں ان لوگوں سے ایک کویشچن ہے کہ چلو یہ بھی نہ کرتے ہیں تو پھر کیا کریں؟ آپ کوئی دوسرا حل بتا دیں. میرے خیال سے تو یہ بہت اچھی چیز ہے. چھوٹے چھوٹے بچوں کو بھی میں نے دیکھا ہے میرے پیپر ہو رہے ہیں آن لائن، میں گھر جا رہا ہوں. جی آپ کی بات کو آگے بڑھاتے ہوئے، جیسے جب کلاس کیمپس میں ہوتی ہیں کلاسز، تو لیٹ سپوز ایک کورس کی 40 کلاسز ہیں، تو ٹیچر پہلے سے ڈیسائیڈ کرتا ہے کہ ان 40 کلاسوں میں مجھے یہ پڑھانا ہے. ان میں سے میکسیمم 1 یا 2 کلاس ایسی ہوتی ہیں جس میں ریویژن ہوتا ہے، باقی 38 کلاسز میں اسٹوڈنٹ کو نیا سیکھ رہا ہوتا ہے. آن لائن میں اگر آپ کلاس لیتے ہیں تو آپ کا لیکچر ریکارڈڈ ہوتا ہے، اسٹوڈنٹ کے پاس 24 آورز ہیں، وہ کبھی بھی جا کے آن لائن چیک کر لے کہ ٹیچر نے کیا پڑھایا تھا. خدا نخواستہ کلاس مس بھی ہوئی کسی وجہ سے یا کلاس میں سمجھ نہیں آیا تو اس کے پاس 24 گھنٹے ہیں اس کو ریکیپ کرنے کے لیے پورے سیمسٹر کے لیے، اگلے 4 مہینے کے لیے. تو کبھی کبھار رات سے جو ہے نا روشنی بھی نکل جاتی ہے. تو کووڈ نے یہ نئی چیزیں ہمیں بتائی ہیں، خاص طور پہ ایجوکیشن کے حوالے سے بھی، کہ آپ کس طرح سے امپروو کر سکتے ہیں اور کن ٹیکنالوجیز کو یوز کر سکتے ہیں. ہم جیسے لیٹ سپوز پہلے خالی کلاس میں پڑھاتے تھے، اس وقت ہم بچوں کو آن لائن کی وجہ سے سافٹ ویئرز بھی ایڈ کر دیتے ہیں کہ یہ سافٹ ویئرز ہیں آپ انسٹال کریں، میں اپنے کمپیوٹر میں انسٹال کرتا ہوں، میں یہاں سے سکھاتا ہوں، آپ وہاں سے اپنے کمپیوٹر پہ سالو کریں. تو گھر بیٹھے ہی پڑھائی بھی کر لی، لیکچر بھی ریکارڈ ہو گیا، ریکیپ بھی کر لیا اور سافٹ ویئر بھی سیکھ لی. تو دونوں اسپیکٹس ہیں کووڈ کے اور آگے بڑھنے کے. صحیح بات ہے. اچھا ڈاکٹر امتیاز मां तव्हां खां बि पुछंदी हलंदसि, काफ़ी माण्हुनि खे इहो बि हूंदो त तव्हांजी यूनिवर्सिटी में उन्हनि खे एडमिशन न मिली सघंदो हूंदो. तव्हांजी यूनिवर्सिटी में एडमिशन वठण जे लाइ असांखे छा कहिड़ा फॉर्म फिल करणु घुरिजनि या असांखे घणा मार्क्स खपनि या असांखे उन ते पुॼण जे लाइ असांखे छा करणु घुरिजे? इहो ख़ैर मां पंहिंजे क्वेश्चन खे कंप्लीट कंदसि, पर वक़्तु हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो थी वियो आहे. नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो. जेकॾहिं तव्हां बि सफ़ा यूनिवर्सिटी में एडमिशन वठणु चाहियो था त असांजा प्रोफेसर तव्हां सां गॾु वेठा आहिनि, तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था. पर हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़. ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं. ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध. मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध. वेलकम
बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार कंदसि तव्हांखे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधायो हुयो त असां वटि प्रोफेसर बि आहिनि DHA सुफ़ा यूनिवर्सिटी कराची जा। तव्हां जेकॾहिं मां जीअं पंहिंजे प्रोग्राम ब्रेक ते वञण खां पहिरियां चई रही हुयसि असांखे एडमिशन कीअं वठणु घुरिजे, हुनजो फॉर्म कीअं फिल करणु घुरिजे, हुनजो जेको व्हाट्सअप नंबर आहे हुन सां कॉन्टेक्ट करण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। उन खां पहिरियां मां तव्हांखे हिकिड़े पंहिंजे नए महिमान सां मिलाईंदे हलंदसि। मोहसिन, मॉडल, एक्टर एंड प्रोड्यूसर। अस्सलाम वालेकुम मोहसिन, कैसे हैं आप? ठीक है, माशाल्लाह से बड़ी तारीफ सुनी है आपकी, बड़ा आपने काम भी किया। आपसे भी मैं गुफ्तगू करूंगी, पर जेको मैंने जो डॉक्टर साहब से एक सवाल किया ज़रा मैं उनका जवाब ले लूँ, उसके बाद फिर मैं आपके तरफ भी आती हूँ। जी डॉक्टर साहब, जी मैं तव्हांखे ॿुधाई पुछी रही हुयसि त ॿारनि खे जेकॾहिं तव्हांजे कॉन्टेक्ट करणु, कराची जे ॿारनि खे त ईज़ीली उन्हनि खे सभु ख़बर हूंदी आहे, एडमिशन थी बि वेंदो आहे। जेकॾहिं अंदरूनी सिंध खां कोई अचे थो तव्हांजी तव्हांजी यूनिवर्सिटी में एडमिशन वठण जे लाइ, त हुनखे छा करिणो पवंदो, उतां तव्हां सां कीअं कॉन्टेक्ट करनि, थोरो ॿुधाईंदा हलिजो। असांजी यूनिवर्सिटी जो जेको पूरो एडमिशन सिस्टम आहे उहो ऑनलाइन आहे, त जेको बि अगरि पूरे सिंध मां बल्कि पूरे पाकिस्तान में एडमिशन वठणु चाहे थो त उहो DHA सुफ़ा यूनिवर्सिटी गूगल में लिखी वेबसाइट ते हलियो वञे, ऐं वेबसाइट ते फिर एडमिशन जो टैब आहे, एडमिशन में उते ऑनलाइन ई हुनखे फॉर्म भरिणो आहे। फॉर्म भरे छॾंदो त उते पोइ हुनखे एडमिशन वारा हुन सां कॉन्टेक्ट कंदा आहिनि पाण ई, ऐं उते क्योंकि फॉर्म में हुनजो पंहिंजो नंबर बि हुनखे कॉन्टेक्ट वग़ैरह इन्फॉर्मेशन ॾियणी पवंदी आहे, ऐं कॉन्टेक्ट वंस मिली वियो असांजे एडमिशन ऑफिस खे त एडमिशन ऑफिस हुन सां कॉन्टेक्ट कंदी। ऐं पोइ वरी अॼुकल्ह कोविड जे करे टेस्ट बि असांजो ऑनलाइन ई हले पियो, कैंपस ते अची करे एडमिशन टेस्ट न ॾियणो पवंदो आहे, छो जो सभु यूनिवर्सिटी इहो ई प्रैक्टिस कई आहे, त टेस्ट बि हुनजो ऑनलाइन ई असां वठंदासीं। सर तव्हांखे लॻे थो त जेके टेस्ट ॾींदा आहिनि उहे जेके चीटिंग करे ॾींदा हुजनि पोइ? न, उनमें असां अहिड़ो सिस्टम रखियो आहे त चीटिंग मिनिमाइज़ करे छॾी आहे, माना उहो टाइमिंग अहिड़ी रखंदा आहियूं, रेंडमाइज़ेशन हूंदी आहे क्वेश्चन्स में, ऐं ऑप्शन्स जेके हूंदा आहिनि उहे बि रेंडमाइज़ थी वेंदा आहिनि, त इवन दो ॿ टे ॼणा गॾिजी अगरि ख़ुदा न ख़ास्ता वेठा बि आहिनि तॾहिं बि जेको आहे उहो उते कंट्रोल थी वेंदो आहे रेंडमाइज़ेशन जे करे, हिक ॿिए खे माना मदद कोन करे सघंदा आहिनि। त इन करे मतिलबु एडमिशन टेस्ट खे माना अहिड़ी तरह सेट कबो आहे त जीअं इहे शयूं मिनिमाइज़ थी वञे, इहे सॼियूं ज़हन में हूंदियूं आहिनि असां जॾहिं टेस्ट सेट कंदा आहियूं न, त ईअं माना करे सघनि था, घर वेठे उहो अप्लाई करे सघनि था। ऐं एडमिशन क्राइटेरिया असांजो उहो ई आहे जेको हायर एजुकेशन कमीशन सेट कंदी आहे, या वरी जेके इंजीनियरिंग काउंसिल वग़ैरह आहे, या नेशनल कंप्यूटिंग काउंसिल आहे, बिज़नेस काउंसिल आहे, इहे जेके क्राइटेरिया सेट कंदियूं आहिनि उहो ई साॻियो क्राइटेरिया आहे असांजो। त इंटरमीडिएट में जेको आहे उहो परसेंटेज सुठी हुजणु घुरिजे, ऐं जेतिरी परसेंटेज सुठी हूंदी, टेस्ट में स्कोर सुठो खणंदा, उते जेका मेरिट वाइज़ उन्हनि खे हिते असां डिसिप्लिन ओतिरो सुठो उन्हनि खे मिलंदो आहे। सही। अच्छा सर, जेको तव्हां जेको व्हाट्सअप नंबर त हूंदो यकीनन, जेकॾहिं तव्हां सां कोई व्हाट्सअप ते कोई वॉइस करणु चाहे, जी जी उहो मां बिल्कुलु ॿुधाइणु चाहींदुमि। व्हाट्सअप नंबर एडमिशन्स जो जेको आहे न 0324 244 595, हीअ असांजो 0324 244 595, हीअ असांजो एडमिशन ऑफिस जो नंबर आहे। जंहिंखे बि का इंफॉर्मेशन वठणी हुजे उहे हिन नंबर ते व्हाट्सअप ते बि इहो साॻियो नंबर आहे, ऐं कॉल करे पुछी सघे थो, ऐं वेबसाइट ते अगरि उहो वञणु चाहे थो त वेबसाइट ते सॼी इंफॉर्मेशन पई आहे त कीअं एडमिशन प्रोसेस थींदो। वंस उन्हनि फॉर्म भरे छॾियो त उहो पाण हुन सां कॉन्टेक्ट कंदा आहिनि एडमिशन वारा। ऐं मां इहो ज़रूरु चवणु चाहींदुमि त मतिलबु पूरे सिंध मां पर्टिकुलरली जेको आहे स्टूडेंट्स असांजा जेके आहिनि, छो जो उते कराची में त इलाही यूनिवर्सिटीज़ आहिनि, ऑप्शन्स आहिनि माण्हुनि खे, बाक़ी तव्हां सिंध में हलिया वञो त 2-3 यूनिवर्सिटियूं आहिनि, हिन खां अलावा को ऑप्शन हुन वटि हूंदो कोन्हे, त उहो माना चवां थो त जे उते अगरि एडमिशन नथी थिए त उहो ज़रूरु हिते ट्राए कनि कराची में सुफ़ा यूनिवर्सिटी में, ऐं हिते असां उन्हनि खे फैसिलिटेट कंदा आहियूं। पर्सनली काफ़ी स्टूडेंट खे फैसिलिटेट बि कयो आहे। अच्छा, फैसिलिटीज़ जी जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था त तव्हांजी सफ़ा यूनिवर्सिटी जी फैसिलिटीज़ आहिनि छा छा, ऐं गर्ल्स जे लाइ तव्हां ठाहियो आहे न, जीअं हॉस्टल वग़ैरह आहे हुते? हॉस्टल वग़ैरह आहे बिल्कुलु, DHA सिटी में जीअं फज़ल साहब तव्हांखे हॉस्टल फैसिलिटीज़ जा ॿुधाईंदा, बल्कि फज़ल साहब उन ते ॿुधाइणु चाहिनि त मुझे ज़रा इस बारे में बताते चलें, आप इनकी कैंपस को अच्छे तरीके से ज़रा देख भी रहे हैं, कंट्रोल भी करें, उसकी थोड़ी मुझे क्वालिटी भी बताते चलिएगा। और गर्ल्स के हवाले से, क्योंकि हम जब अंदरूनी सिंध से जब लड़कियाँ आती हैं, एक तो बहुत कम ही निकलती हैं, लेकिन अब तो माशाल्लाह बड़ा ग्रूम हो गया है, लेकिन जब उनको लड़कियों को हम यही सोच रहे होते हैं कि यार हम सेफ रहें, हमारे रूम ज़रा सिक्योर हों, तो आप अपने यूनिवर्सिटी के बारे में ज़रा थोड़ा मुझे बताते चलिएगा। जो हमारा DHA सिटी कराची वाला कैंपस है वो बिल्कुल मेन मोटरवे के ऊपर लोकेटेड है, M9 के ऊपर। अगर आप हैदराबाद से कराची आ रहे हैं तो आपको लेफ्ट साइड पे पड़ता है वो, कराची से तकरीबन आधा घंटा पहले। इस वक्त वहाँ पे तकरीबन 80 स्टूडेंट्स इनरोल्ड हैं, कंप्यूटर साइंस के और सिविल इंजीनियरिंग के मिला के। बहुत अच्छा हुआ आपने गर्ल्स की बात की, तो हमारे पास गर्ल्स भी इनरोल्ड हैं। अच्छा, इसमें 2 खास बातें, एक तो ठीक है कैंपस ज़रा शहर से बाहर है, लोगों को लगता है देखने में, बट वहाँ पे सिर्फ बच्चे नहीं आ रहे, वहाँ पे बॉयज़ भी हैं और गर्ल्स दोनों हैं। दूसरी बात, जो हमने हॉस्टल फैसिलिटी रखी है वो बॉयज़ के लिए भी है और हम गर्ल्स के लिए भी तकरीबन कंप्लीट हो गई है, तो जो गर्ल्स हैं वो भी उसमें इंटरेस्टेड हैं रहने के लिए। उसकी वजह ये है कि एक तो ज़ाहिर DHA इटसेल्फ एक एंटिटी है, उससे सिक्योरिटी का नज़र आता है कि
पूरा कैंपस हमारा सिक्योर है। कैंपस के अलावा पूरा जो DHA सिटी का इलाका है वो भी इट सेल्फ सिक्योर है। वहाँ पर 24 आवर्स सिक्योरिटी कैमराज, सिक्योरिटी गार्ड, एवरीथिंग इंस्टॉल्ड है। तो सिक्योरिटी के हवाले से तो मेरा ख्याल है लीस्ट कंसर्न होना चाहिए पेरेंट्स को भी, स्टूडेंट्स को भी। दैट्स नॉट अ कंसर्न एट ऑल। इसके अलावा जो फैसिलिटीज़ की बात है तो हमारे पास जो DHA सिटी कराची कैंपस है उसके साथ हमारे पास हॉस्टल फैसिलिटी है, जिसकी मैंने पहले ही बात कर ली, जो अल्हम्दुलिल्लाह पहले स्टार्ट से ही हमारी फुल है। तो अब जब नेक्स्ट इंटेक हम आजकल कर रहे हैं कंप्यूटर साइंस की, तो उसके लिए भी हमने हॉस्टल फैसिलिटी को डबल कर दिया है, 28 से 56 पे उसको इन्हेंस कर दिया है। इसके साथ साथ हमारे पास 4 ग्राउंड्स अवेलेबल हैं, बैडमिंटन के, बास्केटबॉल के, फुटसॉल के, 24 आवर स्टूडेंट्स के लिए अवेलेबल हैं DHA सिटी कराची के अंदर ही। बल्कि मज़े की बात कि वो स्टूडेंट्स वहीं पर होते हैं रात के नॉर्मली 12-1 बजे तक, जब तक कि कोविड नहीं आया था। चलें उसके बाद तो फिर वो चले गए थे अपने घरों को वापस। इसके साथ साथ मेडिकल फैसिलिटी, इससे भी बड़ी रौनक होती होगी ना कि बच्चे चल रहे हैं, फिर रहे हैं, घूम रहे हैं, पढ़ रहे हैं। बहुत ज़्यादा। बल्कि आपको एक और बात बताऊँ, कराची के 3-4 बच्चे हैं जो हॉस्टल में रहते हैं, उनको लगता है कि हॉस्टल में ऐसा एनवायरनमेंट है, लर्निंग एनवायरनमेंट, जो उनको कराची में रह के नहीं मिलेगा, अपने घर पे नहीं मिलेगा। मुझे भी ऐसा लगता है कि घर में हम लोग एक चिल टाइप के रहते हैं, लेकिन यूनिवर्सिटी का एक अपना एक टाइम होता है, हॉस्टल का अपना टाइम होता है, इतने बजे उठना है, इतने बजे पढ़ना है, इतने बजे हमारी क्लास है, वापस यहीं आना है, और टाइम की बड़ी बचत है वहाँ पे रहने से। टाइम की है, दूसरी आपको मेस फैसिलिटी है, वहाँ पे आपको खाना वैसे ही मिल जाता है, लंच डिनर की बात करें, ब्रेकफास्ट भी वहाँ पे मौजूद है। इसके साथ साथ अब जैसे खास तौर पे सिविल इंजीनियरिंग की बात करें तो DHA सिटी में हर तरह के प्रोजेक्ट्स चल रहे हैं, वहाँ पे कंस्ट्रक्शन भी हो रही है, रोड्स बन रही हैं, अंडर पासेस बन रहे हैं। तो जब वो 24 आवर्स वहाँ रहते हैं तो उनको सीखने को मिलता है वो चीज़ें। कभी वीकेंड के ऊपर कंक्रीटिंग हो रही होती है, वहाँ चले जाते हैं। तो हमने सिविल इंजीनियरिंग DHA सिटी कराची में स्टार्ट करने की वाहिद वजह यही थी कि स्टूडेंट्स को वो लर्निंग एनवायरनमेंट मिले जो आजकल किसी यूनिवर्सिटी में नहीं मिल सकता, ना मिल सकता है, क्योंकि किसी के पास इस तरह का एक्सपोजर ही नहीं है कि पूरा साथ में सोसाइटी बन रही हो। बिल्कुल, मां भी में ऐड कंदो हिकिड़ी शइ त मां पाण हॉस्टल में रहियमि जॾहिं मां इंजीनियरिंग कंदो हुउमि, त उहे जेके फैसिलिटीज़ हूंदियूं हॉस्टल जूं, अगरि हुन सां ही फैसिलिटीज़ कंपेयर कयूं वञनि त ही स्टेट ऑफ द आर्ट आहिनि। हिन जो मतिलबु बहितरीनु हॉस्टल फैसिलिटीज़ आहिनि, जंहिंमें तव्हांखे मतिलबु लंच डिनर ऐं सॼियूं ब्रेकफास्ट खां अलावा जेके स्पोर्ट्स फैसिलिटीज़ आहिनि न, छो जो DHA मतिलबु पाण कंस्ट्रक्शन में हिकिड़ो वॾो नालो आहे, त उहो सॼो हुननि स्टूडेंट्स खे फैसिलिटेट करे छॾिया। इहो ई रीज़न आहे जो कराची जा बि स्टूडेंट जेके वेझो रहंदा उहे बि हॉस्टल प्रेफर कंदा घर खां, तो उन्हनि खे हॉस्टल में जॾहिं रहंदा न, पढ़ण खां सवाइ ॿियो कमु आहे कोन। इहा ई उमिरि हूंदी आहे इंसान के जो एजुकेशन हासिल करे वठंदो त दिमाग़ में सभु शयूं अची वेंदियूं, पोइ त वरी माइंड ई अहिड़ो डाइवर्ट थी वेंदो आहे, मतिलबु हर असांखे सम्झ में न ईंदो आहे त तालीम खे के खाने में रखूं। के क्वालिफिकेशन जे हवाले सां बि गुफ्तगू कंदी हलंदसि, पर मां पंहिंजे मोज़िज़ मेहमान मोहसिन साहब भी कुछ गुफ्तगू कंदी हलां। मोहसिन, कितने सालों से काम कर रहे हो, शुरुआत कहाँ से की? मैं तकरीबन 2017 से काम कर रहा हूँ और शुरुआत मैंने थिएटर से की है। अच्छा। मैं 2017 में पहली दफ़ा मैं लाहौर आया तो वहाँ मैंने थिएटर किया और उसके बाद मैं कराची चला गया, फिर कराची से मैं लाहौर। आप बेसिकली हो कहाँ से? मैं बेसिकली पठान हूँ, पेशावर से हूँ। पेशावर से जी। तो मैं कराची आ गया, कराची में मैंने यहाँ पे काम किया मुख्तलिफ चैनल्स के साथ। उसके बाद मैं लाहौर गया, लाहौर में फिर मैं काम करता रहा। तो तकरीबन 3 साल हो गए। इसके बीच मैंने मॉडलिंग भी की है। जबरदस्त। रैम शूट्स किया जी आपने? जी किया है, और एक प्रोजेक्ट मैंने खुद प्रोड्यूस भी किया है उसमें। अच्छा मोहसिन, कभी ऐसा नहीं होता पठानों में तो बड़ा इन चीज़ों को बड़ा वैसा माना जाता है कि नहीं आपने क्या कर रहे हैं, ये कौन सा काम कर रहे हो, अम्मी बहनें या कभी अब्बू चचा इन चीज़ों को मना तो करते होंगे कि ये क्या आपने फील्ड चॉइस कर ली है? जी जी बिल्कुल, मेरे अब्बू अभी भी खिलाफ है इसके। अच्छा। अम्मी बिल्कुल, हाँ। हमारे हम लोग यूसुफजई कास्ट से हैं, तो वहाँ पे इस चीज़ को आप घर में गाना भी तेज़ चलाओ तो उस पर भी गुस्सा होते हैं। तो बस ये अभी तो उनको पता चल गया कि ये छोड़ता नहीं है, तो बस इसलिए वो कुछ कहते नहीं है। हाँ, लेकिन अब्बू अभी भी खिलाफ है इस चीज़ के। वो कह रहा है कि ये चीज़ मुझे पसंद नहीं है। मैंने इकरा से वो किया है, इकरा यूनिवर्सिटी से। जी, इकरा इंटीरियर डिज़ाइनिंग। अच्छा। जी जी सही। तो फिर ये कब से तुम्हें शौक था कि मुझे जाके एक्टर बनना है या मुझे मॉडलिंग करनी है, मुझे टीवी पे जाना है? एक शुरुआत होती है ना कि कहीं ना कहीं से जम्स आना शुरू हो जाते हैं हमारे अंदर कि मुझे ये करना है, मुझे करना है। मेरे जहन में भी नहीं था कि मैं एक्टर बनूंगा। क्या बात? मैं यूनिवर्सिटी में था, फर्स्ट सेमेस्टर था मेरा, और एक थिएटर आई थी, वहाँ पे वो लोग कुछ लोग सेलेक्ट कर रहे थे। अच्छा। तो एक डायरेक्टर था लाहौर का, वो थिएटर कर रहे थे, तो वहाँ पे पेशावर में एक हॉल में तो ऑडियंस थे, उसने मुझे बुलाया कि आप इधर आ जाओ और आप एक्टिंग कर सकते हो। मैंने कहा नहीं सर, मैं नहीं कर सकता। उसने कहा आपकी हाइट अच्छी है, आपको लोग अच्छा, आप एक्टिंग कर लो। मैंने कहा नहीं सर, हम पठान हैं। तो उनको मैंने मना कर दिया। फिर मैं हॉस्टल जाके मैं सो गया। मैंने कहा, रात को मैं सोच रहा था कि यार करते थिएटर कौन देखता है, हमारे घर में टीवी इतना शौक से कोई नहीं देखता, थिएटर कौन देखता है। तो वो मैंने कर दिया। अच्छा। फिर उस बंदे ने मुझे नंबर दिया कि यार आप अगर आप आना चाहते हो इस फील्ड में तो फिर आप मुझसे कॉन्टेक्ट कर लो।
तो फिर मैंने उनसे बात की, तो इस तरह ये सिलसिला शुरू हो गया। क्या बात है। जी देखो वही बात है ना, एक वो कहते हैं कि इंसान को सिर्फ एक जी, छड़ी जी, का, एक तिनके का सहारा होता है, वो फिर आगे खुद ही बढ़ता जाता जी, है। जी। अभी तो आपको 3 साल हो गए, अभी तो बहुत टाइम पड़ा है, बड़ी मेहनत अभी करनी भी है। स्ट्रगल करूँ। हाँ जी, अभी जी। तो काफी टाइम तक, क्योंकि आप हमारा अरसा देखोगे तो मुझे तो 17-18 साल हो गए, मैं तो कब से काम करती आ रही हूँ। मैं बहुत छोटी सी थी जब मैं इस फील्ड में आई थी, और इन्हीं सिंधी मीडिया में ही, उर्दू में भी काफ़ी काम किया है, लेकिन जो अपने लोगों में एक सिक्योर फील करती हूँ मैं कि यहाँ पे चलो ये मेरे अपने हैं, हमारी अपनी ज़बान में इंसान ज़्यादा सिक्योर रहता है। अच्छा। हर जगह रिस्पेक्ट मिली है, लेकिन तुम्हें अभी काफ़ी काम की भी ज़रूरत होगी जी, जी, यकीनन, बिल्कुल। और काफ़ी मेहनत की भी ज़रूरत होगी। बिल्कुल। चलो ये तो हो गया सारा एक्टिंग का काम। प्रोड्यूसर का काम तुमने दोबारा दिमाग में कैसे कि मैं प्रोड्यूस भी कर सकता हूँ? वो इस तरह था कि इस डायरेक्टर से मैंने बात की उन्हें कि यार मैंने आगे जाना है, मैंने असल में पेशावर से उठ के मैंने लाहौर और कराची में काम करना है। तो उसने कहा कि आप एक प्रोजेक्ट प्रोड्यूस कर लो, उसको हम चैनल पे चला लेंगे, उसमें आप लीड पे आ जाओ। तो मैंने कहा ठीक है। तो हम लोगों ने एक प्रोजेक्ट मैंने प्रोड्यूस किया, हम लोगों ने स्टार्ट किया उसका प्रोजेक्ट पे आपने काम जी जी, उसमें लीड पे मैंने काम किया। तो उससे मुझे बहुत ज़्यादा वो मिल गया, तो उससे मुझे काम भी मिल गया उसकी वजह से, और प्रोजेक्ट भी बहुत हिट हो गया। आपके इसमें काफी पैसे भी लगे होंगे, घर वाले कहेंगे बेचारे देने के तुम और हमसे लेकर जा हाँ रहे हो। जी हाँ, पैसे तो बहुत लगे। उसमें तो लगते हैं, हाँ जाहिर जी। सी बात है, क्योंकि प्रोड्यूस करना भी एक बड़ी वो जी जी बिल्कुल। चीज होती है। पर लेकिन इंसान क्या कहते हैं, शौक का कोई मोल नहीं होता, जी, लेकिन जब बिल्कुल। शौक में पड़ता है तो फिर कुछ ना कुछ पाने की नहीं, कुछ खोना तो पड़ता जी, है। अभी खोगे, आगे जाके जब वक्त बदलेगा तो पाने भी लगोगे। जी बिल्कुल इंशाल्लाह। सही। अच्छा मूंखे थोड़ी ॿुधाईंदा हलिजो डॉक्टर साहब, त सफ़ा यूनिवर्सिटी जो मतिलबु छा इन वर्ड जो मतिलबु आहे छा? इन जी तमामु ख़ूबसूरत मीनिंग आहे। जी। सुफ़ा मतिलबु असाबे सुफ़ा जो नालो तव्हां ॿुधो हूंदो। हीउ हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे बेसिकली मस्जिद नबी में, जिते नबी सगोरा बीह करे साहबा खे तालीम ॾींदा सल्लल्लाहु हुआ। अलैहि वसल्लम जी। त उहो नालो यूनिवर्सिटी जो उतां रिलेट कयो वियो आहे, त मतिलबु जितां तव्हां नॉलेज डेसिमेट कयो, एजुकेशन वग़ैरह ॾियो माण्हुनि खे। त इहो माना हिकिड़ो पाक नालो आहे यूनिवर्सिटी जो, ऐं यूनिवर्सिटी जो मक़सदु बि इहो ई आहे त ज़बरदस्त। यूनिवर्सिटी जेका आहे उहा तालीम ॾे, क्वालिटी एजुकेशन स्टूडेंट्स खे ॾे मुख़्तलिफ़ डिसिप्लिन्स में, ऐं उन्हनि जी तालीम तरबियत करे। सही सही, ठीक है, मां हिन से ज़रूरु गुफ्तगू कंदसि, पर वक़्तु थियो आहे नाज़रीन हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। हलंदासीं ब्रेक जे तरफ़, ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम से। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार कंदसि तव्हांखे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर ई आहे, असां हमेशह ई तव्हां सां गुफ्तगू करे रही आहे, असां प्रोफेसर बि असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां बि मुंहिंजी गुफ्तगू हली रही आहे। मॉडल बि आहिनि, नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे, जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी वञो। तव्हांजी जेकॾहिं कंहिंजी बर्थडे आहे या कंहिंजी शादी जी सालगिरह, तॾहिं बि प्रोग्राम में कॉल करे उन्हनि खे असांजे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म ते तव्हां उन्हनि खे विश करे सघो था। प्रोग्राम जी शुरूआत में ख़बर ई आहे, जैसे सुबुह जे टाइम ते असां चांहि न पीअंदा आहियूं त असां चुस्त कोन थींदा आहियूं। अक्सर तर माण्हू जी इहा पंहिंजी चॉइस हूंदी आहे, त जेसिताईं मां चांहि न पीअंदमि मुंहिंजे मथे में सूर आहे, या मूंखे पाण खे एक्टिव करिणो आहे, त मूंखे चांहि जी इलाही सख़्तु ज़रूरत हूंदी आहे। त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, नेस्ले एवरीडे बिल्कुलु ईज़ीली ऐं कैजुअली हिकिड़ो पैकेट आहे, हिन सां गॾु हिन जी जेकी गुड न्यूज़ आहे, हिन जे गुड न्यूज़ जे बारे में बि मां तव्हांखे ॿुधाईंदसि। त जीअं त तव्हां ॾिसो था, हिन जी ख़ूबसूरत हिन जी पैकिंग आहे, ऐं तव्हां हिन खे ईज़ीली पंहिंजी गाॾी में बि रखी सघो था, पंहिंजे घर में बि रखी सघो था, पंहिंजे घर जे कंहिं बि कैबिनेट में बि ईज़ीली हिन खे रखी सघो था। न तव्हांखे हिन जी किरण जो को ख़ौफ़ हूंदो, न हिन जो खीर बि ख़राबु न थींदो आहे, पर हिन जी कोशिशि इहा हूंदी आहे, मां इहो न चवंदसि तव्हां हिन खे रखी पियो, छो जेका तव्हां हिन खे रखी कोन सघंदव। हिन जी खीर जी ख़ूबसूरती एतिरी ज़बरदस्त आहे, क्रीम कलर हूंदो आहे हिन जो, हिन जी पंहिंजी फ्रेगनेंसी हूंदी आहे। ऐं असांजे जेकॾहिं चयो वञे त हिन सॼी कराची में, सॼे पाकिस्तान में, सॼे वर्ल्ड में, ऐं अंदरूनी सिंध में जिते जिते मां महदूद हूंदी आहियां, मां जिते जिते ॾिठो आहे त काफ़ी घरनि में, काफ़ी जॻहनि ते नेस्ले एवरीडे खे यूज़ कयो थो वञे, ऐं मुंहिंजे घर में बि हूंदो आहे। हिन जी जेकॾहिं मां ख़ूबी जे बारे में तव्हांखे ॿुधायां त हे बिल्कुलु ई आसान तरीक़े सां हिन जी चांहि तयारु थी वेंदी आहे। जीअं त तव्हां ॾिसो था, तव्हांखे सभ खां पहिरियां पंहिंजो काए खे तयारु करिणो आहे। काए खे तव्हां पंहिंजी खंडु तव्हां पंहिंजे हिसाब सां विझंदो, जेतिरी बि तव्हांखे हिन जी मिक़दार खपे थी। सेकेंड, जेतिरो बि तव्हांखे खीर खपे, मां थोरो खीर वधीक ई पीअंदी आहियां, मां अक्सर त जॾहिं नेस्ले एवरीडे असां सां गॾु हूंदो आहे त मां इहो एवरीडे ई ॿुधाईंदी रहंदी आहियां।
त मूंखे थोरी दूध पती चांहि मूंखे घणी वणंदी आहे पानिस्बत कड़क चांहि खां। त खीर तव्हां पंहिंजे हिसाब सां विझी सघो था केतिरो तव्हांखे खीर विझणो आहे, 2 स्पून विझणा आहिनि या 3 स्पून विझणा आहिनि, तव्हांजी चांहि बिल्कुलु फटाफट तयारु थी वेंदी। सिर्फ़ु तव्हांखे 2 कम करणा आहिनि। असांजो अॼुकल्ह जेको फास्ट दौर आहे असां हिन में इहा ई कोशिशि कंदा आहियूं त असांजो जेकी चांहि आहे या असांजा कुझु जेके कम हूंदा उहे जल्दी जल्दी असां न थी वञनि। सेकेंड, तव्हां पंहिंजी फैमिली सां गॾु हिन चांहि खे इंजॉय करे सघो था। हिन जी पैकिंग इलाही ख़ूबसूरती आहे, एवरी डे खे एवरी डे ई यूज़ करणु घुरिजे। ऐं हिन जी जेकी ख़ासि ॻाल्हि जे बारे में मां तव्हांखे हिकिड़ी गिफ्ट जे बारे में ॿुधाए रही हुयसि। इन जो जेको सरप्राइज़ आहे उहो गिफ्ट ही आहे त तव्हां जॾहिं हीउ कप ॾिसो था, हिन हिकिड़े पैकेट सां गॾु हिकु कप तव्हांखे बिल्कुलु फ्री में मिलंदो। हिन जे मथां ॾिसो असांखे हिकिड़ो हिन सरप्राइज़ ॾिनो आहे, हिकिड़ी सौगात ॾिनी आहे नेस्ले एवरीडे वारनि। थैंक्स टू, मां हिननि जो वंस अगेन पंहिंजी तरफ़ां बि थैंक यू चवणु चाहींदसि। ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। त हिन जे मथां हिकिड़ी अजरक जी डिज़ाइन ठहियलु आहे। हिन खे तव्हां मतिलबु तव्हां पंहिंजे घर में रखंदव। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेकी मां कंदी आहियां, तव्हां 6 पैकेट वठो त तव्हांजा 6 कप तव्हांजा मतिलबु फ्री में तव्हांजे घर में अची वेंदा, तव्हांजो घर जो सेट तयारु थी वेंदो। हिन जे मथां तव्हांखे अजरक ठहियलु आहे। ऐं जेके ॿियनि कपनि जे मथां कंहिंजे मथां तव्हां ॾिसंदो रिली ठहियलु हूंदी। ॾिसो हिन जे मथां हिकिड़ो रिली जो डिज़ाइन आहे ऐं हे बि इलाही ख़ूबसूरत। हिन जे मथां जेके कलर्स आहिनि, जेको हिननि लिखियो आहे, मूंखे त मतिलबु मां हिननि जी शयुनि खां इलाही इम्प्रेस आहियां। हिननि जेको नेस्ले एवरीडे सां गॾु असांखे हिकिड़ो कप बिल्कुलु फ्री ॾिनो आहे। जॾहिं असां हिन चांहि खे पीअंदा आहियूं त ऑटोमेटिकली असांजे दिलि में पंहिंजी हिकिड़ी ख़ुशी, हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी असांजे मुंहं जे अंदरि महक थी वेंदी आहे। करणु बि घुरिजे। ऐं जीअं तव्हां हिन जे मिल्क खे ॾिसो था, हिन जो मिल्क मां अॼु करणु लेट अची वियो, मां खाई कोन सघियसि, पर हाणे बि मां कोन खाईंदमि, अजीब लॻंदो आहे। मां हिनखे चांहि में विझी यूज़ कंदसि। ऐं हिनखे ईज़िली जेकॾहिं शुगर कंहिंखे आहे बि अलाह न करे, पर इहा हाणे इहा शइ त आम जाम ई थी वई आहे। उहे बिना शुगर जे बि हिनखे यूज़ करे सघनि था। खीर एतिरी मिक़दार में मिठो आहे त शुगर वारा हिनखे ईज़िली पी सघनि था। हिन जी ख़ूबसूरत पैकिंग आहे। ऐं सफ़र में असां जॾहिं निकिरंदा आहियूं, सफ़र जेके असां पिकनिक ते वञूं था या पंहिंजे ॿारनि सां की शॉपिंग वग़ैरह ते निकिरंदा आहियूं, पिकनिक ते निकिरण खां असां जेकॾहिं असां इहो खुलो खीर वठंदासीं, यकीनन उहो थोरी देरि में ख़राबु थी वेंदो। जेकॾहिं इहो पैकेट असांजे बैग में पियो हूंदो, सफ़र ते तव्हां कहिड़ी बि जॻह ते वञो, तव्हांजे थर्मस में काओ तयारु आहे, सॼे रस्ते चांहि पीअंदा वञो, सॼे रस्ते चांहि पीअंदा अचो। ऐं कुझु माण्हू जी त इहा हॉबी हूंदी आहे, उन्हनि खां पुछो तव्हांजो शौक़ु छा आहे? मुंहिंजो शौक़ु आहे चांहि पीअणु। मतिलबु मां जेसिताईं चांहि न पीअंदसि त मां मतिलबु मूंखे लॻंदो कोन त मां आहियां। ऐं हुजण बि घुरिजे। इंसान खे पाण खे रिवाइंड करण जे लाइ, पाण खे चुस्त करण जे लाइ हिकु कप चांहि जो इलाही ज़रूरी हूंदो आहे। उबैद दादा खे मां रिक्वेस्ट कंदा आहियां, हिकु कप चांहि जी रिक्वेस्ट आहे तव्हांखे बि। काय जी तव्हां ॾिसो था, बिल्कुलु काय खे तव्हां चङी तरह पकाईंदव त तव्हांजी चांहि जे अंदरि टेस्ट ईंदो, पर जेकॾहिं न बि पकायो त कोई इशू न, छो कि नेस्ले एवरीडे तव्हां सां गॾु आहे एवरी डे। ऐं मुंहिंजी हीअ चांहि बिल्कुलु तयारु आहे। हिन जे अंदरि मां पंहिंजे खीर जेको आहे हिन जो नेस्ले एवरीडे जो पंहिंजे हिसाब सां हिन में मां एड कंदसि। तव्हां इहो ॾिसंदव न, एतिरा भरे भरे स्पून विझंदी आहियां। ठीकु आहे जी, मुंहिंजे 3 स्पून थी विया आहे। शुगर जेके मां वरी बि थोरी मथे खणंदी आहियां, छो जे कारण जेसिताईं चांहि मिठी न हुजे मुंहिंजे हिसाब सां मूंखे एतिरो मज़ो न ईंदो आहे। नेस्ले एवरीडे जी चांहि मुंहिंजी बिल्कुलु तयारु आहे, फटाफट वारी आहे। उबैद दादा खे मां रिक्वेस्ट कंदसि असांजे मौजूद महिमाननि खे बि नेस्ले एवरीडे जी चांहि पीआरनि, मोहरम नाज़ खे बि नेस्ले एवरीडे जी इन्हनि खे चांहि पीआरनि, ऐं असांजे अज़हर सर खे बि पीआरे छॾियो जेकॾहिं थी सघे त। उन्हनि जी वरी महिनत हूंदी आहे असांजे हर कम में। ठीकु आहे जी, हीअ मुंहिंजी चांहि बिल्कुलु तयारु आहे। मां हिन नेस्ले एवरीडे जी चांहि खे इंजॉय कंदसि। ऐं मां उबैद दादा खे चयो आहे त असांजे महिमाननि खे चांहि पीआरनि। ऐं मां मोहरम नाज़ खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदसि, मोहरम नाज़ जेकॾहिं तव्हां चाहियो था मां हिन गरम गरम चांहि खे इंजॉय कयां, जेसिताईं तव्हांजी चांहि तव्हां ताईं अचे त तव्हां कोई ख़ूबसूरत कलाम ॿुधाए छॾियो।
सहारा है तू, समीउल अलीम तू, गफूर रहीम तू, समीउल अलीम तू, गफूर रहीम तू, तेरा सहारा है सबको मौला, तेरा सहारा है सबको। ذرہ تیرا ذکر کرے، ہر ایک مخلوق تیرا امر ہے اللہ، یا حی یا قیوم، سہارا ہے تو اللہ، سب کا سہارا ہے تو، سمیع العلیم تو، غفور رحیم تو، سمیع العلیم تو، غفور رحیم تو، تیرا سہارا ہے سب کو مولا، میرا سہارا ہے تو اللہ، سب کا سہارا ہے تو تو غفور رحیم۔ سبحان اللہ سبحان اللہ، بالکل۔ اچھا محسن، آگے فیوچر پلاننگ تمہاری کیا ہے؟ کیا کرنا چاہتے ہو آگے جا کر؟ آگے اگر اللہ تعالیٰ نے کامیاب کیے تو انشاءاللہ ایکٹنگ میں ہی میں ایکٹر بننا چاہتے ہو؟ ایکٹر بننا چاہتا ہوں۔ کیا سوچتے ہو کہ میں اس نام تک یہاں تک پہنچ جاؤں گا تو پھر میں سمجھوں گا کہ ہاں میں نے کچھ کر لیا ہے؟ ایک ایم ہوتا ہے نا، کوئی فیوریٹ ایکٹر ہوتا ہے تمہارا کوئی ہے؟ ایکٹر تو ساری میرے فیوریٹ ہے، لیکن یہ ہے کہ ہر انسان کے اندر اللہ تعالیٰ نے ایک خاصیت ڈالی ہے، خاصیت رکھی ہے کہ میں اگر بولوں گا کہ یار مجھے اس بندے کی طرح پہنچنا ہے یا اس کی طرح مجھے کام کرنا ہے، تو اللہ نے اس چیز کو اس کے لیے وہی بندہ اس کے لیے فٹ بنایا ہوا ہے۔ میرے اندر اللہ تعالیٰ نے اپنے حساب سے بنایا ہوا ہے۔ اگر میں کہوں گا کہ یار مجھے اس کی طرح بننا ہے تو میں اس کی طرح بن جاؤں گا، لیکن پھر اس مقام تک میں نہیں پہنچوں گا، کیونکہ وہ ایک اللہ تعالیٰ نے اس وہ بندے کے لیے وہ چیز بنائی ہوئی ہے۔ جی اچھا محسن، میں تو یہ دعا کروں گی جو آپ چاہتے ہو اللہ پاک، جو انسان سوچتا ہے ویسا ہی ہو۔ جیسے ہم نے اپنے پروگرام میں ہم نے شروعات میں کہا تھا کہ انسان سوچتا کچھ ہے اور چلا کہیں اور جاتا ہے۔ باعث اگر تم چاہتے ہو کہ تم ایکٹر بن جاؤ اور کافی اسٹرگل کے بعد وہ تمہیں چیز نہیں مل پا رہی، تمہیں وہ لوگ رسپانس نہیں دے رہے، تو پھر کیا کرو گے؟ انسان کو ایک نیکسٹ آپشن ہوتا ہے نا کہ یہ نہیں ہوا تو پھر میں یہ کر لوں گا۔
اس کے علاوہ تو میں نے انٹیریئر بھی کیا ہوا ہے, میں اس میں بھی کر سکتا ہوں, ڈیزائننگ میں کر سکتا ہوں. اس کے علاوہ میں اس سے پہلے میں نے 1 مہینہ میں نے جاب بھی کی ہے, آرمی میں اسپورٹس پہ گیا ہوا تھا. تو مجھے ایسا لگ رہا ہے کہ ٹیکنیکلی میں بہت تیز ہوں. کیا بات ہے. ہاں جی, میں ٹیکنیکلی بہت تیز ہوں. تو مجھے ایسا لگ رہا ہے کہ ایک تو اللہ کا سہارا آپ کے ساتھ ہونا, تو بندہ کوئی ٹینشن نہیں ہوتا, کیونکہ رزق اللہ دیتا ہے, انسان تو کچھ نہیں دیتا. تو محنت کروں گا انشاءاللہ, اور امید ہے کہ کامیاب ہوں گا. جی جیسے تمہیں لگتا ہے نا تم ٹیکنیکی بہت تیز ہو, مجھے ایسا لگتا ہے کہ میں دماغ سے میں بھی بہت تیز ہوں, میں لوگوں کو جلدی آبزرو کر لیتی ہوں, لیکن ایسا ہے نہیں, میں بہت بڑی بیوقوف ہوں. دنیا مجھے یہ لقب دیتی ہے کہ میں بیوقوف ہوں, مجھے کچھ نہیں پتا. یہاں تک کہ میرے گھر سے ہی اسٹارٹ ہوتا ہے, سبھی یہ بات کرتے ہیں, لیکن نہیں, پھر کہیں نہ کہیں کچھ لوگ ایسے بھی ہوتے ہیں کہ بیوقوف بن کے رہتے ہیں, لیکن انہیں پتہ سب ہوتا ہے. وہ کسی کو دل نہیں دکھانا چاہتے, کسی کو ہرٹ نہیں کرنا چاہتے. اچھا ڈاکٹر صاحب جی, گفتگو شروع پروگرام کی شروعات میں کہی ہوئی کافی بار جو ہوپ بھی ہوندی ہے تیار سا کہ یہ کرنا ہے, پر وہ نہ थी सघंदा आहिनि. अच्छा ॿी जेकी मां ॻाल्हि करे रही हुयसि त उन सफ़ा यूनिवर्सिटी जे लफ़्ज़ जी तव्हां त ॿुधाए छॾियो त उन जी मतिलबु आहे त तव्हां पंहिंजे होप्स खे, पंहिंजी उमेदुनि खे पूरो रखो, अलाह पाक उन्हनि खे हुन में हेल्प ई कंदो आहे. ॿी मां इन खां डॉक्टर साहब खां पुछणु चाहींदसि, डॉक्टर फजल खान, तो आपने जो ये कैंपस की जो हम बात कर रहे थे, इसकी क्वालिटी के बारे में कुछ बताएं. आपके खास जो आप कह रहे हैं कि हमारी खास क्वालिटी है, क्या खास क्वालिटी, खास बात क्या है उनके अंदर? देखिए बिल्कुल मुख्तसर वक्त में ये बात नहीं हो सकती, मगर फिर भी मैं नहीं आप डिटेल से कर लें इजीली. असल में सिविल इंजीनियरिंग DHS सिटी कराची में लॉन्च करने का मकसद ही यही था कि जो सिविल इंजीनियरिंग बच्चे आ रहे हैं, एडमिशन ले रहे हैं, 4 साल वहाँ रहेंगे, उनको हम पूरा सिविल इंजीनियर बनाने के साथ साथ वो चीज़ें दिखाएं जो उनको फील्ड में काम आनी है. मसलन फॉर एग्जांपल हमारी लैब्स जो हैं वो सारी फील्ड में होती हैं. मसलन साइट विजिट्स हैं, अब हमें बच्चों को बताना है कि बार बेंडिंग शेड्यूल क्या होता है, वो सरिया लगता कैसे है छत के ऊपर जाके, तो वो क्लास में तो हम बता सकते हैं बोर्ड पे बना के कि ये सरिया आएगा, कोने पे जाके मुड़ जाएगा, फिर थोड़ा सा और आगे चला जाएगा और सरिया लग जाएगा. बट वो सिर्फ क्लास में नहीं होता, हम उनको साइट पे भी ले जाते हैं जहाँ करीब में कहीं बिल्डिंग बन रही हो. जिस तरह से उनके प्रोजेक्ट्स आते रहेंगे हम उसको उसी तरह की साइट पे ले जाते रहेंगे. आप अपनी यूनिवर्सिटी की तरफ से उन्हें देते जी हैं? बिल्कुल, जो डेली ट्रांसपोर्ट वाले हैं जो मोस्टली कराची से जाते हैं, हम उनको रोज सुबह कराची से पिकअप करके घर से वापस ड्रॉप करते हैं. सहूलत भी अगर कोई जैसे भाई हमें घर से इजाजत नहीं है वहाँ रहने की, और तो आप पिक एंड ड्रॉप उन्हें मिल जाएगा यहाँ से. हमारे बल्कि 3 डिफरेंट रूट्स हैं. हम मेन कैंपस से चलते हैं डिफेंस से, तो एक शारा फैसल भी कवर हो जाती है, यूनिवर्सिटी रोड भी कवर हो जाती है, और शारा पाकिस्तान भी कवर हो जाती है. जबरदस्त, तो बहुत बहुत अच्छी बात है, क्योंकि हम यही सोचते हैं कि पता नहीं टैक्सी आएगी नहीं आएगी, कभी गाड़ी खराब हो जाती है, कभी कुछ हो जाता है, लेकिन अगर हम यूनिवर्सिटी से पिक एंड ड्रॉप लेते तो ये उनकी जिम्मेदारी हो जाती है, हमें घर से पिक करना टाइम से और हमें घर पे टाइम पे छोड़ना. देर सवेर होती तो वो फिर उनका ही मसला होता है, हमें कम से कम वो पनिश नहीं मिलती क्लास की. उनको पता होता है कि भाई हमारी ही गाड़ी लेट हुई है, जो हमारे बच्चे वो सारे लेट हो गए, और ये बड़ी अच्छी बात है. मैं तो लोगों को यही कहूँगी, अगर ऐसी फैसिलिटी अगर मुझे जब सर बता रहे हैं कि तो मैं यही सोच रही हूँ कि मेरी फैमिली में अगर किसी की तालीम पीछे रह गई है या कोई पढ़ने से पीछे रह गया है, तो मेरी पूरी कोशिश ये होगी कि वो अपनी एजुकेशन को कंप्लीट करे. क्योंकि सर मां कलोट साहब जी हिकिड़ी मां ॻाल्हि कंदी हलां तालीम जे हवाले सां, जेकी मुंहिंजी पंहिंजी सोच आहे, तालीम सिर्फ़ु हासिल न करणी आहे, तालीम तव्हांखे तहज़ीब में तमीज़ बि सेखारींदी आहे. जी तालीम जेका आहे उहा सिर्फ़ु हिकिड़ी डिग्री जो नालो न इन हूंदो जो तव्हांजो जवाबु मां ज़रूरु वठंदसि, पर कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे. नाज़रीन वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, हलंदासीं ब्रेक जी तरफ़. ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं. ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध. खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध. खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध. वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कारकंदसि प्रोग्राम सलाम सिंध में. जीअं त असांजी गुफ्तगू जारी आहे, मौज़ूस महिमान बि असां सां गॾु आहिनि. प्रोग्राम में कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे. प्रोग्राम में शामिल थी करे कंहिंजी सालगिरह आहे या कंहिंजी बर्थडे आहे, उन्हनि खे बि तव्हां विश करे सघो था. असांजे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म तां कंहिं पंहिंजे परदेसी खे पंहिंजे पहिरीं प्यारे खे तव्हां मैसेज बि ॾेई सघो था, गुमनाम कॉल बि करे सघो था. पहिरियां मां हिकिड़ो प्रोग्राम कंदी हुअमि, हुन में काफ़ी सारा बस असां नालो कोन ॿुधाईंदासीं, असांजी पीढ़ी असांखे नाराज़ आहे, असां हीअं सां असांखे सॉरी था कयूं, पर इहा सुठी ॻाल्हि हूंदी
हूंदी आहे पर सुबुह सां ई जेकॾहिं असां अहिड़े हवाले सां गुफ़्तगू कंदासीं कुझु माण्हू अक्सर त जहिड़ा ई रातिनि जो ई थींदा आहिनि ॾिसो लवर्स हूंदा आहिनि या मंगणी थियल हूंदी आहे कंहिंजी हस्बैंड वाइफ जा बि झगड़ा अहिड़े हिसाब सां पर ख़ैर ये त असांजी गुफ़्तगू हलंदी रहंदी आहे। असां हिन वक़्तु ॻाल्हि करे रहिया हुआसीं DHS सफ़ा यूनिवर्सिटी जे प्रोफेसर असां सां गॾु आहिनि उन्हनि सां मां पुछी रही हुअसि मैं डिफरेंट के बारे में आपसे पूछ रही थी कि मज़ीद और अच्छी क्वालिटीज़ में क्या है आपकी यूनिवर्सिटी के अंदर क्या डिफरेंस है वो ज़रा मुझे बताते चलिएगा। देखें मिसाल के तौर पे DHS सिटी कराची में हर तरह के प्रोफेशनल सिविल इंजीनियर्स मौजूद हैं इवन के बाहर से इंटरनेशनल जो लोग हैं वो भी वहाँ पे मौजूद हैं डिज़ाइनर्स के तौर पे। हम अक्सर उनको बुला के एक गेस्ट लेक्चर के तौर पे इनवाइट करते हैं कि जो भी बच्चे टॉपिक पढ़ रहे हैं आके वो डिलीवर करें ताकि बताएं कि लेटेस्ट सॉफ्टवेयर कौन सी चल रही हैं वो किस तरह से टेक्नोलॉजी को यूज़ कर रहे हैं एंड सो ऑन एंड सो फोर्थ। इसी के साथ साथ मिसाल के तौर पे जो हमारी लैब्स हैं वो बिल्कुल लेटेस्ट स्टेट ऑफ द आर्ट इक्विपमेंट है सारा मोरलेस इम्पोर्टेड है हमारे पास। मटेरियल टेस्टिंग की लेबॉर्ट्री है इसके अलावा फ्लूइड मैकेनिक्स की लेबॉर्ट्री है सर्विंग के इक्विपमेंट्स हैं सारे वही हैं जो इस वक्त फील्ड में यूज़ होते हैं। मिसाल के तौर पे इंटर्नशिप्स है आम यूनिवर्सिटी में बच्चे एक इंटर्नशिप करते हैं उनमें भी उनको बड़ी मुश्किलात होती हैं कि मिल जाए नहीं मिले मिलेगी तो कहाँ मिलेगी शहर में मिल जाएगी जाना आसान होगा नहीं होगा। हमने प्लान किया है कि हम साल में एक इंटर्नशिप ज़रूर कराएंगे हर बच्चे को। इससे फ़ायदा ये होगा कि जब तक वो मार्केट में जाएगा एज अ फ्रेश इंजीनियर उसे कम से कम 4 से 5 इंटर्नशिप हुई भी होंगी उसको आइडिया होगा मार्केट में काम कैसे होता है और इंटर्नशिप्स देने वाले वही लोग हैं जिन्होंने बाद में इसको जॉब पे रखना है। तो ये वो चीज़ें हैं जिसकी वजह से हमारे स्टूडेंट्स को DHS सोफा के सिविल इंजीनियरिंग स्टूडेंट्स को खास तौर पे एक एडेड वैल्यू होगी बिफोर दे एंटर द मार्केट। तो इसी के साथ साथ मसलन अगर हम बात करें फाइनल ईयर प्रोजेक्ट्स की तो हर इंजीनियरिंग प्रोग्राम में एक प्रोजेक्ट होता है जो बच्चे को बना के पेश करना होता है कि मेरा ये तख्लीक किया है मैंने जो चाहे वो कोई रोड का सैंपल हो ब्रिज का सैंपल हो या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट में सोलर पैनल बना रहे हो इस तरह से मैकेनिकल में अगर वो फार्मूला F1 रेसिंग कार बना रहे हो तो ये वो प्रोजेक्ट्स हैं ये वो मसाइल हैं असल में इंडस्ट्री के जो वो सॉल्व नहीं कर पा रहे। तो हम इसके लिए भी हमने ये सोचा हुआ है कि हम डायरेक्ट इंडस्ट्री से बात करेंगे कि आपके क्या इश्यूज हैं जो सॉल्व नहीं कर पा रहे आप क्योंकि हमारे पास स्टूडेंट्स हैं उन्होंने एक साल इसी मसले को सॉल्व करना है वो आपके साथ बैठ के सॉल्व करेंगे तो जाहिर है कल को आपको ही हाथ बटाएंगे आपकी इंडस्ट्री में काम करेंगे आपके ही बैकबोन बनेंगे आपके राइट हैंड बनेंगे। ये बड़ी अच्छी बात है। अच्छा सर तव्हां मूंखे ॿुधाइजो डॉक्टर इम्तियाज़ सर त इन जी हिस्ट्री छा आहे तव्हांजी यूनिवर्सिटी DHS सोफा यूनिवर्सिटी बेसिकली एतिरी पुरानी कोन्हे जे बि यूनिवर्सिटी हूंदियूं आहिनि 40-50 साल असांजी जेका यूनिवर्सिटी आहे उहा 2012 में एस्टेब्लिश थी आहे ऐं उनखे तक़रीबन ही सम्झो त 9 साल हले पियो 9 साल त 9 सालनि में माना जेतिरो कुझु हिन अचीव कयो आहे न उहो 40-50 सालनि में यूनिवर्सिटी बि अचीव न करे सघियूं आहिनि। माना जीअं ई यूनिवर्सिटी 2012 में एस्टेब्लिश थी विदिन 4-5 ईयर्स जेका आहे उहा HEC जी रैंकिंग में अची वई जेको यूनिवर्सिटीज़ खे काफ़ी टाइम लॻंदो आहे रैंकिंग में अचण में ऐं उन में रैंकिंग में जेको आहे जनरल यूनिवर्सिटीज़ में टॉप रैंकिंग में जेका 34 नंबर ते अची वई विदिन 8 ईयर्स ऐं उनजो रीज़न इहो ई हो त जेका क्वालिटी ऑफ एजुकेशन आहे जेको फैसिलिटीज़ असां स्टूडेंट्स खे ॾींदा आहियूं ऐं जेका फैकल्टी जो हायरिंग प्रोसेस आहे मेरिट ते आहे स्टूडेंट बि मेरिट ते अचनि था त उन करे ओवरऑल जेका क्वालिटी आहे उहा बहितर थी वञे थी यूनिवर्सिटी जी ऐं यूनिवर्सिटी जेका आहे विदिन 9 ईयर्स ऑफ ईयर जेका आहे उन जेको कुझु अचीव कयो आहे तव्हांखे नज़र न ईंदो ॿी काई यूनिवर्सिटी में। ऐं असां जेके प्रोग्राम्स ऑफर कयूं था मेनली इंजीनियरिंग में असांजा 3 प्रोग्राम्स आहिनि इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग ऑफर कंदा आहियूं मैकेनिकल इंजीनियरिंग ऑफर कंदा आहियूं सिविल इंजीनियरिंग ऑफर कंदा आहियूं ऐं इन खां अलावा कंप्यूटर साइंस आहे असां वटि सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में डिग्री ऑफर कयूं था ऐं इन खां अलावा मैनेजमेंट साइंस में असां MBA करायूं था BBA करायूं था ऐं हाणे वरी असां सोशल साइंसिस लास्ट ईयर खां शुरू कयो आहे उनमें प्रोग्राम शुरू कया आहिनि जंहिंमें BS इंग्लिश असां करायूं पिया ऐं इंटरनेशनल रिलेशन में BS असां करायूं पिया ऐं इन खां अलावा नेक्स्ट ईयर्स में असांजो काफ़ी वॾो प्लान आहे एक्सपेंशन जो DHS सिटी में असांजी मल्टी स्टोरी बिल्डिंग ठहे पई। अच्छा हाँ सर मां हिकिड़ी ॿी तव्हां पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट कयो पोइ मां तव्हांखे ॿियो बि सवाल कंदसि। जी DHS सिटी में असांजी मल्टी स्टोरी बिल्डिंग ठहे पई त उन में असांजो प्लान इहो आहे त नेक्स्ट विदिन 2-3 ईयर्स तव्हां ॾिसंदव असां BS आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI जो तव्हां ॿुधो दौरु आहे तमामु घणो उहो शुरू कंदासीं डेटा साइंस में असां डिग्री प्रोग्राम शुरू करण वारा आहियूं ऐं इन खां अलावा BS साइकोलॉजी मैथमेटिक्स ऐं मुख़्तलिफ़ डिग्री प्रोग्राम तव्हां ॾिसंदव त जल्दी असांजी यूनिवर्सिटी में शुरू थियण वारा आहिनि ऐं मतिलबु जीअं मशरूम ग्रो कंदी आहे न यूनिवर्सिटी उहा ग्रोथ तव्हांखे नज़र ईंदी विदिन 2-3 ईयर्स। अच्छा सर यूनिवर्सिटी में जीअं तव्हां ॿुधायो पिया त तव्हांजा डिज़ाइनर जा कोर्स बि थियनि था उन खां अलावा ॿिया कहिड़ा कहिड़ा कोर्सिस आहिनि इन खां अलावा कुझु प्लानिंग्स आहिनि त असांखे हाणे इहे शयूं एड करणु घुरिजनि या असां करण वारा आहियूं। इन खां अलावा असांजे डिग्री प्रोग्राम खां अलावा असांजे टेक्निकल कोर्सिस ऑफर थियनि था शॉर्ट कोर्सिस जेके 2 महीने जा 4 महीने जा 6 महीननि जा उनमें वेब डिज़ाइनिंग जो अॼुकल्ह असां करायूं पिया रोबोटिक्स ते आहे इंडस्ट्रियल ऑटोमेशन ते करायूं पिया
ऐं अहिड़े क़िस्म सां बाक़ी ॿिया नंढा नंढा कोर्सिस आहिनि रियल एस्टेट ते कोर्स हले पियो ज़बरदस्त, छो जो रियल एस्टेट तव्हां ॾिसो डिफेंस में तमामु घणो जी हुनजो जी आहे बिल्कुल बिल्कुल त उन ते हिकिड़ो शॉर्ट कोर्स असांजो करंटली हले पियो इन कोलेबोरेशन विद रियल एस्टेट एसोसिएशन ऐं उनमें इनफैक्ट डॉक्टर फज़ल ई आहिनि जेके मैनेज कनि पिया सॼो हाँ मैंने सभी ज़रूर माना अहिड़े क़िस्म जा शॉर्ट कोर्सिस असां इलाही करियूं पिया जेके विदिन शॉर्ट टाइम जेके कोर्स अटेंड करण वारा आहिनि उनखे स्किल्स मिली वेंदा उहो डायरेक्ट पंहिंजो बिज़नेस स्टार्ट कंदा जबरदस्त तो अहिड़े क़िस्म जूं काफ़ी शयूं असां ये इनिशिएटिव ॾाढी सुठी शइ है। अच्छा मौसम तुम मुझे ये बताओ कि जब घर से निकले थे तो यहाँ वहाँ से लाहौर आने में, लाहौर से फिर कराची आने में कितना स्ट्रगल किया, कितने फेक लोग मिले, कितने अच्छे लोग मिले? जो दुनिया में तो अच्छे बुरे इंसान तो हैं ही, पर मैं समझती हूँ फेक लोग तुम्हें ज्यादा टकरे होंगे फिर, क्योंकि न्यू कमर को तो लोग ज्यादा वो करने की कोशिश करते हैं। फेक भी बहुत ज़्यादा मिले और अच्छे भी मिले। अच्छे भी मिले जी, ये बड़ी अच्छी बात है कि अच्छे लोग मिल जाते हैं। जी अच्छे लोग भी मिल जाते हैं। दूसरी बात ये कि जिस चीज़ में मेहनत लग जाती है ना तो फिर अल्लाह ताला आपको कामयाबी दे देता है। क्योंकि मैं जब पेशावर से आ रहा था लाहौर तो मेरे ऊपर इस तरह हालात भी आए थे कि मेरे पास पैसे नहीं थे, मैं अक्सर मस्जिद में रात गुजार लेता या मैं फुटपाथ पे मैं सो जाता था, मेरे पास पैसे नहीं थे। तो मैं उस टाइम ये होता था कि मैं डायरेक्टर्स को या एक्टर्स या असिस्टेंट डायरेक्टर मैं उनको फ़ोन करता था कि यार मुझे एक्स्ट्रा रोल दे दे, मुझे बस एडजस्ट कर दे। तो अभी अल्हम्दुलिल्लाह मैं काम कर रहा हूँ, तो मेरे पास 2 प्रोजेक्ट्स अभी है लाहौर में, हाँ लीड पे मैं कर रहा हूँ और 2 इससे पहले मैंने लीड पे किया हुआ है। तो ये उसका नतीजा है कि आप मेहनत करते और स्ट्रगल करते तो अल्लाह ताला उसको ही कुछ देता है। सही, मतलब दुखी वक्त भी देखा आपने। जी बिल्कुल देखा ये होता है कभी कभी हमें जो ना 1000-1500 वाला काम भी नहीं छोड़ते यार, चलो 1500 आ ही जाएंगे, कुछ तो हमारा हाथ सीधा हो जाएगा, या 5-10 हज़ार का कभी काम नहीं छोड़ते यार, ये 10 हज़ार भी आ जाएंगे, 10 हज़ार में मेरे 10 दिन गुजर जाएंगे, कुछ खा लेंगे पी लेंगे। महंगाई इतनी हो रही है। सही, घर में किसी को खुशी होती है बहनों में, अम्मी में कि मेरा बेटा टीवी पे आ रहा है, बड़ा अच्छा लग रहा है, बड़ा प्यारा लग रहा है? बहन और भाई को तो होता है, लेकिन अम्मी और अब्बू को वो असल में हमारा फैमिली और हमारे पठान साइड पे ये चीज़ बहुत ज़्यादा वो है, अच्छी नहीं मानते नहीं कि आप टीवी पे आ जाओ और लड़की के साथ बात कर लो, ये कर लो वो कर लो। तो उस हिसाब से बाकी जब मैं भी घर जाता हूँ तो लोग पूछते हैं आप टीवी पे आते हैं, या मैं यूनिवर्सिटी जाता हूँ तो अक्सर लोग कहते हैं यार मोहसिन ने ड्रामा में काम करता है, तो इस तरह होता है। लेकिन ये तो होती होगी जब आपको लोग पहचानते हैं, आपके नाम से आपको बुलाते हैं। जी जी बिल्कुल, बड़ा अच्छा लगता होगा, ज़बरदस्त। ये भी बड़ी अच्छी चीज़ होती है, ये भी अपना मेरे साथ ये तब होता है जब मैं यहाँ से बस थोड़ा सा सुराबकोट क्रॉस करती हूँ, ये यहाँ से भी थोड़ा हैदराबाद तक भी चली गई, फिर तो बस हमें नकाब लगा के घूमना पड़ता है, बाकी हम वैसे इजीली घूम नहीं सकते हैं। ये भी एक बड़ी खुशी की बात होती है कि अच्छा जेंट्स होते हैं तो वो बड़ी अच्छे होते हैं, लोग तस्वीरें खींच रहे हैं, बैठे हैं बड़े फखर से। मैं लड़कों की भी देखती हूँ, हमारी मीडिया में काफ़ी सारे हमारे ऐसे हैं, बड़ा अच्छा लगता है उनके साथ, हमें भी अच्छा लगता है हमारे साथ भी कोई पिक्चर्स रहे। लेकिन फिर अल्लाह पाक ने एक औरत का अपना एक पर्दा रखा है कि हमें एक अपनी एहतराम में, एक अपनी लिमिट में रहना है कि नहीं यार हमें अपने हमारे पास तो खड़े हो जाएंगे, कोई टच ना हो, थोड़ा इस तरीके से अपना बड़ा ख्याल रखना पड़ता है। ये भी चलो ये भी अच्छी बात है, होना भी चाहिए। अच्छा हमारी बात क्वालिटीज़ पे भी हो गई है। अच्छा डिसिप्लिन के बारे में आप मुझे बता चलें अपनी यूनिवर्सिटी के बारे में कि डिसिप्लिन के आपके क्या क्या उनके वहाँ पर हैं, या उनके अंदर कितनी सख्ती है, कितनी नरमी है, उनके साथ उस्ताद या टीचर्स किस तरीके से उनके साथ बिहेवियर रखते हैं? डिसिप्लिन के हवाले से हम काफ़ी स्ट्रिक्ट हैं। अच्छा नो डाउट हम उसको फॉलो भी करते हैं, बट अच्छी बात यह है कि हमारे बच्चे जो हैं दे नो दिस, वो खुद भी ख्याल रखते हैं कि कब जो भी लिमिट है, जो भी लाइन है उसको क्रॉस नहीं करते। मैं डिसिप्लिन कमेटी का भी मेंबर रहा हूँ अपनी यूनिवर्सिटी में जी। तो पूरे 1.5 से 2 साल में कभी 1-2 केस आ गए, खुदा ना खास्ता कुछ हुआ तो कोई मिसरप्शन हो गई किसी बच्चे के साथ, किसी बच्ची के साथ तो हो जाता है, वरना बहुत ही कोई 1-8 दफ़ा साल में कभी हो गया तो हो गया। ऐसा कोई डिसिप्लिन का इशूज़ नहीं आता अल्हम्दुलिल्लाह दोनों कैंपसेस में। अच्छा फॉर दैट मैटर इनमें जीअं तव्हां ॻाल्हि कई तव्हां औरत आहियो त माना ख़्यालु करिणो पवंदो आहे त बेस्ट एनवायरनमेंट आहे फीमेल कैंडिडेट्स लाइ DHS इहो ख़ासि करे इहो ॾिसणो थो पए। असां जेके त निंगरियूं या असां पंहिंजूं नियाणियूं पढ़ण जे लाइ कढूं बि थिया त असांखे घणो पहिरियों इहो हूंदो आहे सर त उतां अलाए कीअं छोकिरा बि आहिनि, माण्हू बि आहिनि, अलाए असांजी नियाणी सेफ हूंदी न हूंदी, ये न हुअण जो त जाम मुमकिन ई ॻाल्हि आहे। जीअं हाणे सर ॿुधायो था चवनि डिसिप्लिन इलाही सख़्तु आहे, ॿार असांजे रूल खे फॉलो बि कंदा आहिनि ऐं सुठी ॻाल्हि आहे, असांखे घणो तंग बि नथा कनि। पर तव्हां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां सिंधी आहियो त तव्हांखे वधीक ख़बर हूंदी, असां पंहिंजी नियाणियुनि ते असांजो घणो तवजो हूंदो आहे ॿार निस्बत पुटनि खां। ऐं यूनिवर्सिटी खां माना घर खां यूनिवर्सिटी ताईं ट्रांसपोर्ट पिक कंदी आहे, उनमें बिल्कुलु सेम डिसिप्लिन तव्हां को मसलो कोन महसूस थींदो।
कैंपस में अंदर को मसलो कोन्हे, मतलब कंट्रोल एनवायरनमेंट आहे, सही। वरी कैंपस खां घर ताईं यूनिवर्सिटी जी गाड़ी छॾे थी, मतलब हिकिड़ी बिल्कुलु बहितरीन एनवायरनमेंट आहे फॉर फीमेल कैंडिडेट। ज़बरदस्त। पर सर जेकॾहिं इहा ॻाल्हि कई वञे त पहिरियां जे दौर में अॼु जे दौर में वॾो फ़र्क़ु आहे। हाणे असांजूं न्याणियूं बि काफ़ी इम्प्रूव करे वियूं आहिनि, जेके हुनजे अंदरि तव्हां कॉन्फिडेंस ॾिसो, तव्हां हुननि जो ॻाल्हाइण जो एक्सेंट ॾिसो, माण्हू खे ख़बर न पवंदी आहे त यार हीअ ॻोठ जी आहे, हीअ शहर जी आहे, मतिलबु हुनजे ॻाल्हाइण में पावर एतिरो अची वियो आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे, असांखे अॻिते निकिरणु घुरिजे, असांखे पंहिंजी सोच खे चेंज करणु घुरिजे, त असां बि माण्हुनि खे मञाए सघूं त न असां बि कुझु आहियूं। पर मां कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ो सॉफ्टवेयर ॾिसां पई जंहिंजे अंदरि इंग्लिश में, उर्दू में, हिंदी में, इन ज़बान में त उहे उन जा अल्फाज़ अचनि पिया, सिंधी में कोन पिया अचनि। अच्छा। हा, त मां मूंखे इहो फील थिए पियो यार असांजी ॿोली एतिरी पोइते आहे जो असांजी ॿोली खे हिंदी में मतिलबु इंडिया जी ज़बान में आहे, इंग्लिश में आहे, उर्दू में आहे, सिंधी में बि हुजणु घुरिजे। पर जॾहिं कुझु अरसो गुज़रियो मूंखे ख़बर पई त हिन में सिंधी में बि अची वियो आहे। गूगल ते या ॿिनि जॻहनि ते तव्हां सिंधी में बि ॻाल्हाए लिखंदो त तव्हांखे उहा शइ अची वेंदी साम्हूं। मूंखे यकीन मञियो एतिरी ख़ुशी थिए पई त किथे त प्रमोट थियूं। पर हाणे जेका सिंधी टोपी अजरक जैसे जेके ॾियारा हूंदा आहिनि त सॼी दुनिया में असांखे मशहूरु करे छॾियो आहे। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे, इंसान खे पंहिंजी कहिड़ी बि ज़बान खे या असांजी मादरी ज़बान खे कॾहिं बि न विसारणु घुरिजे, पर ॿियूं ज़बान अचण बि इलाही ज़रूरी हूंदियूं आहिनि ज़िंदगी में। अच्छा सर, यूनिवर्सिटी जे बारे में जेकॾहिं मां गुफ़्तगू कयां त असां ऑनलाइन सिस्टम जे बारे में ॻाल्हायूं पिया, तालीम जे हवाले सां नेटवर्क बि कॾहिं कॾहिं नेट जो सही न ईंदो आहे त तालीम रुकिजी वई हूंदी। हाँ, मतलब ये इश्यूज कुझु ॿारनि जे अंदरि पैकेज न आहे, बैलेंस न आहे, उनजी सुभाणे टेस्ट बि आहे, करण बि इलाही ज़रूरी आहे, उनजे लाइ छा फैसिलिटीज़ आहिनि? इहो बिल्कुलु इशू आहे। हिकिड़ो त इंटरनेट जो इशू आहे, ॿियो बिजली हली वेंदी आहे कंहिंजे घर, बिजली हली वेंदी आहे, ॾिसो हुनजा वाईफाई लॻल हूंदा आहिनि। उन लाइ माना असांजी यूनिवर्सिटी त छा कंदी आहे, जेके ऑनलाइन लेक्चर हलनि पिया न, त असांजो IT सिस्टम अहिड़ी शइ खे सपोर्ट कंदा त उनजी रिकॉर्डिंग असांजे जो लर्निंग मैनेजमेंट सिस्टम आहे उन ते रिकॉर्डिंग पई हूंदी आहे। त ख़ुदा न ख़ास्ता कंहिं स्टूडेंट जी बिजली ते हली वञे, राति जो कहिड़े टाइम तव्हांजी लाइट अचे, तव्हांखे उतां सिर्फ़ु डाउनलोड करिणो आहे, ॾिसणो आहे, त उहो जेकॾहिं लाइव नथो अटेंड करे सघे त पोइ हुन लाइ ऑप्शन हूंदो आहे त उहो वञी करे रिकॉर्डेड लेक्चर ॾिसंदो आहे। ऐं उनमें अगरि कंहिंखे प्रॉब्लम आहे स्टूडेंट खे त उहो टीचर सां कॉन्टेक्ट में हूंदो आहे, उन खां पुछंदो आहे छा आहे, त उहो इन तरीक़े सां इन मसइलनि खे असां टैकल कयूं पिया। सही। अच्छा फजल, आप मुझे थोड़ा ये भी बताते चलिएगा कि अभी जो हम बात कर रहे थे कि इंसान को तालीम के साथ साथ तमीज़ भी आनी चाहिए, तहजीब भी आनी चाहिए, आप इस बात को एग्री रखते हैं? 100%, इनफैक्ट 101%। यूनिवर्सिटी जो है ना वो आप ऐसे समझ लें कि एक स्कूल लाइफ होती है, स्कूल इंटरमीडिएट, बीच में यूनिवर्सिटी होती है और फिर प्रैक्टिकल लाइफ। हाँ, वो एक ब्रिज है बिल्कुल, कि वो जो बचपना निकल के और जो डायरेक्ट प्रैक्टिकल लाइफ में जा रहे हैं ना, उसको बीच में और सिर्फ इंसान की यूनिवर्सिटी ज़बान के 4 साल बताती है। कि वो कितना तमीज़ बिल्कुल, वाला है। हम भी इसको सिर्फ बातों की हद तक नहीं, वी प्रैक्टिकली इम्प्लीमेंट दिस एज वेल इन यूनिवर्सिटी। हमारी सही। यूनिवर्सिटी में तकरीबन मैं आपके इस जवाब को ज़रूर कंप्लीट करूंगी, पर एक ब्रेक का टाइम हो गया। नाज़रीन, वक्त थियो है कि नंढड़े कमर्शियल ब्रेक जो हलंदासीं। ब्रेक जी तरफ़, ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार कंदसि तव्हांखे सिंध TV जे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम हली रहियो आहे, ॾाढी सुठी लॻी, मतिलबु ॾाढो सुठो बि लॻे थो। पर मां कुझु डॉक्टर इम्तियाज़ खां ऐं डॉक्टर फज़ल खां मुंहिंजा कुझु सवाल आहिनि, उहे बि असां कंदा रहंदासीं, तव्हां प्रोग्राम में शामिल भी थी सघो था। पर मां हाणे कुझु गुफ्तगू मोहसिन सां भी कंदी रहंदसि। मोहसिन, इस्लामाबाद में तो वहाँ पे खैर इतना तो वहाँ पे कामकाज तो होता ही नहीं, क्योंकि वहाँ तो सिर्फ घूमने की ही जगह है। आपके जिस शहर से, जिस जगह से आप हो, वहाँ पे क्या कैंप आई थी जिनको आपको देख के शौक हुआ था? वहाँ पे अपने थिएटर वगैरह बता रहे हो, तो टीम आई हुई थी? जी, इस्लामाबाद में तो खैर मॉडलिंग ये ज़्यादा होती है, मॉडलिंग इस्लामाबाद में है? जी, मॉडलिंग, फैशन शो ये वगैरह इस्लामाबाद में बहुत ज़्यादा है। लाहौर का भी आप बता रहे थे? लाहौर में ये शूट वगैरह अभी हो रहा है, ये ड्रामे वगैरह। आपने जब अपने घर से कहा कि मैं घर छोड़ के लाहौर जा रहा हूँ या मैं वहाँ जा रहा हूँ, तो घर वालों ने कहा नहीं कि कहाँ जा रहे हो बेटा, क्यों नहीं, तुम वैसे माओ का फौरन ये रिएक्ट होता है, मैं अभी तो, मेरा बच्चा तो बहुत छोटा है, कहाँ जाएगा, कहाँ के धक्के खाएगा? उनको मैंने बताया था कि कोई इवेंट है यूनिवर्सिटी की तरफ से और हम उसके लिए जा रहे हैं, और निकल गए तुम अपना स्ट्रगल हाँ, करने? मैं उसके लिए निकल गया। और दूसरी बात ये है कि लाहौर से कोई टीम आई थी वहाँ पे थिएटर करने के लिए, बहुत पुराना थिएटर था। अच्छा। और उसमें मुझे एक पुराने ज़माने के जो दोस्त होते हैं वो सड़क पे बैठते और वो गपशप लगाते, तो वो वाला कैरेक्टर मुझे मिला था। तो वो मैंने बहुत अच्छी तरीके से किया, हालांकि मुझे एक्टिंग आती बिल्कुल भी नहीं आती थी उस टाइम। मैं फर्स्ट टाइम बैठा हुआ था और डायरेक्टर बहुत ज़्यादा मुझसे इम्प्रेस हो गया। वो कह रहे थे कि यार
آپ نے کیا بہت اچھا کیا. ابھی آپ کو آپ کے گھر والے ٹی وی پہ دیکھ رہے ہوں گے یا دوست دیکھ رہے ہوں گے, آپ نے کچھ لوگوں کو بتایا تو ہوگا کہ بھئی میں اس شو میں جا رہا ہوں, مارننگ شو کے اندر مجھے دیکھنا. ہاں میں نے بولا ہے, لیکن یہ کہ میں زیادہ تر لوگوں سے بات نہیں, کیونکہ میرا شوٹس اس طرح ہوتے ہیں کہ میرے پاس ٹائم نہیں ملتا کہ دوستوں کے ساتھ بات کنیکٹ کر سکوں. ہاں جی, تو اس طرح ہے. میرے ایک دوست ہے ڈاکٹر ذیشان, کزن بھی ہے, ان کو میں نے بتایا تھا کہ یار آپ ٹی وی پہ دیکھ لینا, میں جا رہا ہوں شو پہ. تو انہوں نے کہا ہاں میں انشاءاللہ دیکھوں گا اور میں کوشش کروں گا میں آپ کو کال کر لوں. ہاں پتہ ہے کہ یہ بڑا ویسا ہوتا ہے کہ کوئی انسان اپنا ٹائم نکال کے آپ کو دیکھ رہا ہے, آپ کو سن رہا ہے, یہ بھی بڑی ایک بات ہوتی ہے. جی جی بالکل, یہ ان کی محبتیں آپ کے ساتھ, جنہوں نے کہا کہ چلو ہاں میں آپ کو دیکھوں گا. جی جی بالکل. یہ کہ ہمارے فیلڈ میں آپ کو پتہ ہے یہ ٹائم نہیں ہوتا بالکل, رات کو دیر تک شوٹ کرنا, اس کے بعد پھر صبح پھر سیٹ پہ جانا, تو یہ ٹائم نہیں ملتا دوستوں کے لیے. میں اکثر گھر بھی جاتا ہوں, تو میں 1 مہینہ ہو گیا گھر نہیں گیا ہوں. اچھا. ہاں میرے بھی 30 تاریخ کو کزن کی شادی ہے, تو وہ کہہ رہے تھے کہ آپ نہیں آنا ہے, اگر نہیں آئے تو میں ناراض ہو جاؤں گا. صحیح بات ہے. ہاں تو کوشش کروں کہ یہاں سے چھٹی مل کے میں وہاں پہ جاؤں. صحیح بات ہے, یہ ہونا بھی چاہیے اکثر. لیکن میں یہ کہتی ہوں کہ میں جتنے بھی پہلے اگر میں دن میں شوٹس وغیرہ کرتی تھی یا میری رات کو لیٹ نائٹ ہو جاتی تھی, لیکن سب سے اچھا کام صبح کا ہوتا ہے. رات کو انسان کو اپنی نیند پوری کرنی چاہیے تاکہ اس کی صحت کی بھی بچت ہو, اس کی عمر کی بھی بچت ہو. اور میں تو 16 سال سے بڑی ہوتی ہی نہیں ہوں, اتنا تو مجھے اپنا پتہ ہی نہیں. آپ لگتی بھی 16 کی ہو, ابھی بھی 16 کی ہو. میں 16 سال سے بڑی ہوتی نہیں ہوں. جب کوئی پوچھتے کون سا برتھ ڈے, ابھی 20واں تھا, پھر اگلے سال ابھی 20واں تھا, میں بڑھتی نہیں ہوں آگے. تو یہ بڑی خاص بات ہوتی ہے کہ رات کی نیند جو ہے نا بہت ضروری ہوتی ہے. لیکن جب اسٹرگل کیا تو بھائی یہ بات نہیں ہے کہ ہم بھی جاگے ہیں, ہم نے بھی پوری رات بڑی محنت کی ہے. کیونکہ وہی بات ہے کہ کتنا ہم نے اپنا وقت دیا اس میڈیا فیلڈ کو, تو جو آج ہم یہاں بیٹھے ہوئے ہیں. تو ہر چیز جو ہے نا اپنی ایک محنت مانگتی ہے, وقت مانگتی ہے. جیسے آپ نے کہا میں نے بڑا اسٹرگل کیا, میں مسجد میں بھی رہا, میں روڈ پہ بھی رہا, پیسے بھی نہیں تھے, یہ ایسا وقت بھی ہوتا ہے. لیکن ماشاءاللہ سے ہم تو یہ کہیں گے کہ اللہ پاک آپ کو اور کامیاب کرے, جو آپ چاہتے ہو وہاں تک انشاءاللہ ضرور پہنچو. ڈاکٹر امتیاز کھما, یہ اسکالرشپ کے بارے میں گفتگو کرنی ہلندا سر. کچھ بار اڑا بھی ہوندا یونیورسٹی میں ایڈمیشن ان کے شوق تو گھणो ہوندا پڑھण जो एडमिशन वठण जो भी, पर उन वटि एतिरी प्रोवाइड न हूंदी आहे, एतिरी फैसिलिटी न हूंदी आहे, या उन वटि पैसा न हूंदा आहिनि फीस पे करण जा, त उन जे लाइ छा सहूलियत आहिनि, कुझु माफ़ी वाफ़ी आहे? जी जी, उनमें यूनिवर्सिटी जेका आहे पर्टिकुलरली हिकिड़ी स्कॉलरशिप आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं नीड बेस्ड स्कॉलरशिप. अच्छा अच्छा. उहा यूनिवर्सिटी उन लाइ अमाउंट जेको आहे हर साल एलोकेट करे रखंदी आहे, ऐं उहो माना मिलियंस रुपीज़ में हूंदो आहे. ज़बरदस्त. ऐं उन में अहिड़ा स्टूडेंट जेके फ़ी पे न करे सघंदा आहिनि, बट हू माना तालीम जे हवाले सां बहितरीनु हूंदा आहिनि, मेरिट में ईंदा आहिनि, त उन्हनि खे यूनिवर्सिटी सपोर्ट कंदी आहे. उन्हनि खे 100% ताईं वेव ऑफ करे छॾंदी आहे फ़ी, ऐं उन्हनि खे फैसिलिटेट कंदी आहे. त अहिड़े क़िस्म जी स्कॉलरशिप असां वटि आहिनि जेके स्टूडेंट या उन्हनि जा पेरेंट्स, कुझु केसिस ईअं बि थींदा आहिनि जो शुरू में उहे सही हूंदा आहिनि, विच में फैमिली क्राइसिस जे करे थींदो आहे, त उहे फाइनेंशियली थोरा पोइते हलिया वेंदा आहिनि, त हू कहिड़े टाइम बि नीड बेस्ड स्कॉलरशिप. कॾहिं सर के स्टूडेंट 4-6 महीना तव्हांखे फीस न ॾिनी हुजे, तव्हां चयो जेसिताईं फीस न ईंदी असां तव्हांखे पढ़ाईंदासीं कोन, वञो घर वञी वियो? न ईअं कोन कंदा आहियूं असां. ईअं माना अहिड़ा केसिस बि थींदा आहिनि जो 2-2 साल पढ़ंदा आहिनि पिया, त असां उन्हनि खे इहो चवंदा आहियूं त तव्हां फॉर्म भरे छॾियो नीड बेस्ड स्कॉलरशिप जो, पोइ उन में स्कॉलरशिप में असां उन्हनि खे वेव ऑफ करे छॾंदा आहियूं. इन खां अलावा असांजा मुख़्तलिफ़ एग्रीमेंट्स थियल आहिनि फाउंडेशन सां, जीअं तव्हां सिटीज़न फाउंडेशन ॿुधो हूंदो. सिटीज़न फाउंडेशन बि माना ईअं हिकिड़ा जेका फाइनेंशियली पोइते पियल पेरेंट्स हूंदा आहिनि उन्हनि खे सपोर्ट कंदो आहे, कर्ज़ हसना ॾींदो आहे, त असां उहो सॼो फैसिलिटेट कंदा आहियूं. यूनिवर्सिटी जा एग्रीमेंट थियल आहिनि, ऐं जेको बि फाइनेंशियली पोइते आहे पर टेक्निकली स्ट्रॉन्ग आहे, पढ़ण में तमामु सुठो आहे, उनखे असां इनकरेज कंदासीं त उहो यूनिवर्सिटी में अप्लाई करे. इहो न ॾिसे त यूनिवर्सिटी जी फ़ी घणी आहे या छा आहे, अगरि हू मेरिट में सुठो आयो, उनजो एडमिशन थी वियो, त उनखे ज़रूरु असां मेरिट स्कॉलरशिप ॾींदासीं. तव्हांजी यूनिवर्सिटी में DHA सफ़ा यूनिवर्सिटी कराची में जेकॾहिं एडमिशन वठण जे लाइ को अहिड़ो टेस्ट ॾियणो पवंदो आहे, या तव्हां उन जा जेके पोइते सर्टिफिकेट्स आहिनि उन में घणा मार्क्स हुजनि जो तव्हांजी यूनिवर्सिटी में उनखे एडमिशन मिली वेंदो? असांजे यूनिवर्सिटी जो पंहिंजो हिकिड़ो टेस्ट थींदो आहे जंहिंमें उनखे 50% मार्क्स 100 मां खणणा पवंदा आहिनि. ये भी सुठी ॻाल्हि आहे. घटि में घटि 50 त खणो. हा 50 खणनि, घटि में घटि 50 खां घटि ईंदा आहिनि त पोइ हुनखे असां एडमिशन ऑफर न करे सघंदा आहियूं. 50 खां मथे जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि पोइ हुननि जी असां मेरिट ठाहींदा आहियूं. पोइ जेके टॉप ते ईंदा आहिनि, असांजी जेतिरी कैपेसिटी आहे तक़रीबन हर साल असां 800 स्टूडेंट खणंदा आहियूं, त 800 स्टूडेंट जी अगरि टॉप उन में अचे थो त पोइ हुनखे असां एडमिशन ऑफर करे सघंदा आहियूं. अगरि हुन में नथो अचे त पोइ असां उनखे एडमिशन ऑफर कोन करे सघंदा आहियूं. त इहो मेरिट असां रखी आहे, इन जो फ़ाइदो इहो थींदो आहे त क्वालिटी ऑफ एजुकेशन बहितर थिए थी. सही. अच्छा फजल सर, जैसे हमारी एक बात अधूरी रह गई थी कि इंसान को तालीम के साथ साथ तहजीब और तमीज़ होना बड़ी ज़रूरी है. वो उसका घर का माहौल का भी बताता है और फिर वो उसकी तालीम का भी बताता है, किसी ने कितना पढ़ा लिखा है.
कुछ आपको भी स्टूडेंट कुछ ऐसे मिल जाते होंगे जिनको बात करने की तमीज़ नहीं होती होगी, तो उन लोगों को, उन बच्चों को आप कैसे मैनेज करते हैं? ठीक है, मैं यही समझता हूँ कि यूनिवर्सिटी जो है वो ग्रूमिंग प्लेटफॉर्म होता है किसी भी स्टूडेंट के लिए। बिल्कुल। मसलन अगर आप बहुत ही आम ज़बान में बात करें तो जो गाड़ी का दूसरा गियर होता है तो यूनिवर्सिटी वो होती है। आप पहले गियर से तीसरे गियर में जाने के लिए, तीसरा गियर अगर आपकी इंडस्ट्री है तो आपको दूसरे गियर को बिल्कुल सही काम करना चाहिए। अगर वो किसी भी एस्पेक्ट में रह जाएगा, चाहे वो एजुकेशन हो, चाहे ग्रूमिंग हो, चाहे बात करने का तरीका ही क्यों ना हो, तो तब भी स्टूडेंट रह जाएगा। इसको हमने एड्रेस करने के लिए डिफरेंट सोसाइटीज़ बनाई हैं स्टूडेंट्स की। मसलन एक सोसाइटी है जो सिर्फ मन को देखती है, मन इज मॉडल यूनाइटेड नेशंस। स्टूडेंट जाते हैं दूसरी यूनिवर्सिटी में जाके बात करते हैं, जैसे यूनाइटेड नेशन में बहस मुबाहिसा होता है उसमें पार्टिसिपेट करते हैं। तो सिर्फ उनको बात करना नहीं आता, वहाँ पे इंग्लिश भी आती है, टीम बनाना भी आती है, टीम वर्क भी सीखते हैं। इसी तरह से 16 और सोसाइटीज़ हैं हमारे पास। लिटरेरी सोसाइटी है, फोटोग्राफी सोसाइटी है, आर्ट्स की सोसाइटी है जिसमें ड्रामे वगैरह बना के वो पूरा शूट करते हैं। इनफैक्ट हम इंडस्ट्री से लोग बुला के फिर उनको वैल्यूएट भी करते हैं कि सबसे अच्छा ड्रामा या स्क्रिप्ट किसका था, एंड सो ऑन सो फोर्थ। तो ये आर कंप्लीट प्रोग्राम, यूनिवर्सिटी कंप्लीट प्रोग्राम भी होना चाहिए। सिर्फ एजुकेशन नहीं होती या सिर्फ पढ़ाई नहीं होती, इट शुड बी स्पोर्ट्स एज वेल, एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ एज वेल। उसके बगैर कभी भी स्टूडेंट जो है ना वो इंडस्ट्री के लिए रेडी नहीं रहता। सही बात है, सही, बिल्कुल। अच्छा डॉक्टर इम्तियाज़, कुछ प्रोग्राम जो वक्त पानी पुॼाइणी त पहुची वियो आहे, त कोई लास्ट मैसेज ॾियणु चाहींदो? लास्ट में बस मां हिकिड़ी शइ ऐड करणु चाहींदुमि जी। त यूनिवर्सिटी में माना हिकिड़ी त तव्हांखे मां ॿुधायो त जेके फाइनेंशियली डिसएडवांटेजिस हूंदा आहिनि पेरेंट्स उन्हनि लाइ, इन खां अलावा मेरिट स्कॉलरशिप इलाही आहिनि। मतिलबु जेके हाई अचीविंग स्टूडेंट्स आहिनि न उन्हनि खे बि असां स्कॉलरशिप ॾींदा आहियूं। ऐं इन खां अलावा जेके असां नया प्रोग्राम लॉन्च कया आहिनि न, हींअर उनजी एडमिशन बि हले पई, जंहिंमें BS कंप्यूटर साइंस आहे DHA सिटी कैंपस में, ऐं असांजो BS IR आहे, BS इंग्लिश आहे, उनमें एडमिशन हले पियो। त इहे छो त नवां प्रोग्राम शुरू थिया आहिनि, उनमें सेकेंड टाइम एडमिशन थियण वारो आहे, त उन्हनि में जेके बि एडमिशन वठंदा उन्हनि खे असां एज अ फाउंडिंग मेंबर जो दर्जो ॾींदा आहियूं, ऐं बीइंग फाउंडिंग मेंबर हुननि खे असां फी में 25% स्कॉलरशिप ॾियूं था। सही सही, ज़बरदस्त, वॾी महिरबानी तव्हां सां जॉइन कई, काफ़ी ॾाढो सुठो लॻो तव्हां सां गुफ्तगू करे ॿारनि जे हवाले सां, क्वालिफिकेशन के हवाले सां। फजल सर, आप कोई लास्ट में मैसेज देना चाहेंगे? मैं ये कहूँगा स्टूडेंट से कि जब भी आप डिसाइड करें कि कौन सा प्रोग्राम लेना है, कौन सी फील्ड चूज़ करनी है, तो अपने वालिदैन से ज़रूर पूछें, उनका मशवरा ज़रूर लें, बिकॉज उनकी उम्र आपसे डबल होती है, उनका तजुर्बा आपसे डबल होता है। दे बेटर नो कि आपके लिए कौन सी फील्ड अच्छी रहेगी बनिस्बत के आप खुद से कोई चूज़ करें। तो हमेशा वालिदैन को नज़रिए को पता होना चाहिए उन्हें। जैसे अभी मोहसिन ने कहा कि मैं झूठ बोल के निकला था कि मुझे जो है ना यूनिवर्सिटी के काम से जाना है, पता है घर में एक बंदे को, बहन को, भाई को, किसी को एक को पता, सच पता होना चाहिए कि हम कहाँ गए। अल्लाह ना करे बुरा वक्त कभी बता के नहीं आता, अगर कोई हादसा हो जाता है तो बहन को या भाई को पता होता है, नहीं बाजी तो वहाँ का बता के गई थी, आप लोगों से झूठ बोला, मुझे पता है वो कहाँ थी। तो मैं एक ये बात रखती हूँ कि एक को घर में सच पता होना चाहिए। मैं अपनी छोटी बहन को अपने साथ साथ रखती हूँ, उसको पता होता है मुझे कहीं निकलना होता है ना, मैं कहाँ से जा रही हूँ ऑफिस के, लेकिन बहन को बताती दोस्तों के साथ जा रही हूँ घूमने। अच्छा जी फजल, मोहसिन आप क्या लास्ट में मैसेज देना चाहेंगे? मैं यही कहूँगा कि अक्सर मुझसे लोग पूछते हैं कि यार आप कैसे गए इस फील्ड में और हम कैसे आएंगे इस फील्ड में। तो उनको मैं पहले, अगर आपने आना है इस फील्ड में आना है तो अभी हमारे पास जो इंडस्ट्री है वो कराची में है। कराची में अच्छा काम हो रहा है, सब कुछ अच्छा हो रहा है। तो पहले आपको टैलेंट, आप में टैलेंट हो उस चीज़ का जिसमें आप जा रहे हो, तो आप में टैलेंट हो रहा है। दूसरी बात, आप में आपके साथ इतने पैसे होने चाहिए जो आप अपने ऊपर खर्च कर लो, आप अच्छे शूट कर लो, अच्छे पिक्चर बनाओ, तो वो आपके लिए, जब आप किसी को अपना प्रोफाइल दिखाते हो तो वो आपके लिए आपका शूट अच्छा हो, तो वो इसकी वजह से आपको काम मिल सकता है। तो टैलेंट, हाँ जी, टैलेंट और ये मनी आपके साथ ये होना चाहिए अगर आप चाहते हैं कि मैं इस फील्ड में टिके रहूं। बिल्कुल बिल्कुल। मोहरम नाज़, तव्हां खां लास्ट में ज़रूर गानो ॿुधंदुसि त मूंखे इलाही मतिलबु ॾियणो बिल्कुल। नाज़रीन, प्रोग्राम जो वक्त पानी पुॼाइणी ते पहुची वियो आहे। इंशाल्लाह वरी मंडे खां तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदासीं। तेसिताईं मां तव्हांखे ॿुधाईंदी रहां, नेस्ले एवरीडे जी जेकी चांहि आहे इलाही बहितरीनु आहे, इलाही ख़ुशबू वारी आहे। नेस्ले एवरीडे जो जेको पैकेट आहे हिन सां गॾोगॾु तव्हांखे हिकिड़ो कप बि बिल्कुलु फ्री मिलंदो। हिन जे मथां जेके डिज़ाइन्स ठहियल आहिनि कप जे मथां इलाही ख़ूबसूरत ऐं इलाही दिलचस्प आहिनि। तव्हां इन में जॾहिं चांहि पीअंदो हिन कप में त तव्हांखे पाणी फील थींदो। इन जी मज़बूती बि हिन कप जी इलाही आहे। पर नेस्ले एवरीडे खे जेकॾहिं मां कंटिन्यू कंदी हलां त नेस्ले एवरीडे चांहि ऐं हिन जी फ्रेगनेसी, इन खे शुगर वारा बि माण्हू बि इज़ीली पी सघनि था विदाउट शुगर। मतिलबु तव्हां जस्ट कावे जे अंदरि खीर विझी ऐं पी सघो था, उनजो एतिरो कोई साइड इफेक्ट न आहे।
कैजुअली त बि तव्हां हिनखे यूज़ करे सघो था ऐं मुंहिंजी इहा चॉइस आहे त नेस्ले एवरी डे खे एवरी डे यूज़ करणु घुरिजे ऐं इहा हर घर में हुजणु घुरिजे। नाज़रीन वक़्तु तमामु घटि आहे न त तव्हां सां खोड़ सां इन बि गुफ़्तगू कयूं आहे पर ॾाढो सुठो लॻोसि ऐं मां तव्हांखे लास्ट में इहो ई चवंदसि तव्हां सभिनि खे जुमा मुबारक। पंहिंजी दुआउनि में मूंखे यादि रखिजो। पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। ईंदुस पियो प्यारा तूं अचण ॾींया न ॾीं आउ त ईंदुस पियो प्यारा तूं अचण ॾींया न ॾीं दर झले बीहंदुस मां तुंहिंजो दर झले बीहंदुस मां तुंहिंजो तूं बीहण ॾींया न ॾीं आउ त ईंदुस पियो प्यारा तूं अचण ॾींया न ॾीं आउ त ईंदुस पियो प्यारा तूं अचण ॾींया न ॾीं दर झले बीहंदुस मां तुंहिंजो दर झले बीहंदुस मां तुंहिंजो तूं बीहण ॾींया न ॾीं आउ त ईंदुस पियो प्यारा अचण ॾींया न ॾीं आउ त ईंदुस पियो प्यारा तूं बीहण ॾींया न ॾीं। हिकु दफ़ो दीदार मूंखे दिलरुबा मुर्गी करा दिलरुबा मुर्गी करा हिकु दफ़ो दीदार मूंखे दिलरुबा मुर्गी करा देस पंहिंजे में मिठा पोए देस पंहिंजे में मिठा पोए तूं रहण ॾींया न ॾीं देस पंहिंजे देस पंहिंजे देस पंहिंजे में मिठा पोए तूं बीहण ॾींया न ॾीं दर झले बीहंदुस मां तुंहिंजो दर झले बीहंदुस मां तुंहिंजो तूं बीहण ॾींया न ॾीं आउ त ईंदुस पियो प्यारा तूं अचण ॾींया न ॾीं। तो साया की यार बणजी छेर यक तारो खणी तो साया की यार बणजी छेर यक तारो खणी नाचू थी तो चंदुस अॻियां तो तूं नचण ॾींया न ॾीं नाचू थी नचंदुस अॻियां तो तूं नचण ॾींया न ॾीं दर झले बीहंदुस मां तुंहिंजो दर झले बीहंदुस मां तुंहिंजो तूं बीहण ॾींया न ॾीं आउ त ईंदुस पियो प्यारा तूं अचण ॾींया न ॾीं। सुन सदा ही आखिरी एजाज़ जी सुहिणा सजण
ॼण रूह चुमण चाहियां थो तुंहिंजो तूं चुमण ॾिया न ॾी रुख चुमण चाहियां थो तुंहिंजो तूं चुमण ॾिया न ॾी दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण ॾिया न ॾी आऊं त ईंदुसि पियो प्यारा तूं अचण ॾिया न ॾी तूं अचण ॾिया न ॾी तूं अचण ॾिया न ॾी सुबह सुबह जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकिरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घिरे थो